من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اذكروا نعمة الله عليكم هل من خالق غير الله يرزقكم من السماء والأرض لا إله إلا هو فأنى تؤفكون. وإن يكذبوك فقد كذبت رسل من قبلك وإلى الله ترجع الأمور. يا أيها الناس إن وعد الله حق فلا تغرنكم الحياة الدنيا ولا يغرنكم بالله الغرور. إن الشيطان لكم عدو فاتخذوه عدوا إنما يدعو حزبه ليكونوا من أصحاب السعير. الذين كفروا لهم عذاب شديد والذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة وأجر كبير. أفمن زين له سوء عمله فرآه حسنا فإن الله يضل من يشاء ويهدي من يشاء فلا تذهب نفسك عليهم حسرات إن الله عليم بما يصنعون. والله الذي أرسل الرياح فتثير سحابا فسقناه إلى بلد ميت فأحيينا به الأرض بعد موتها كذلك النشور. من كان يريد العزة فلله العزة جميعا إليه يسعد الكلم الطيب والعمل الصالح يرفعه والذين يمكرون السيئات لهم عذاب شديد ومكر أولئك هو يبور. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وأصحابه وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. मुअज़्ज़िज़ हाज़रीन किराम, अल्लाह सुब्हानहु व तआला हिन दुनिया जे जहान में असांखे इंसान करे पैदा कयो आहे. इंसान जी इंसानियत हिकड़ी अहिड़ी ख़ासियत जी हामिल आहे. इंसान जी इंसानियत हिकड़ी अहिड़ी ख़ासियत रखे थी जंहिं ख़ासियत जो मिसाल सॼी दुनिया खे जेकॾहिं तव्हां उन जे भेट ऐं मुक़ाबले में बीहारींदव त मुक़ाबलो न करे सघंदा. दुनिया जे हिन जहान में इंसान जे मुक़ाबले में सभु जानवर जानदार बीहारियो मुक़ाबलो न कंदा. हिन दुनिया में इंसान जे मुक़ाबले में सिज चंड खे बीहारींदो मुक़ाबलो न कंदा. दुनिया जे हिन जहान में सोन चांदी हीरे जवाहिर खे मोती लाल खे जेकॾहिं इंसान जे मुक़ाबले में आणे बीहारींदा त उहो मुक़ाबलो न करे सघंदा. मां अर्ज़ कयां दुनिया जो केॾो बि हैवाननि जानवरनि मूं ख़तरनाक जानवर वठो, तॾहिं बि इंसान उन खे पंहिंजे चंबे में बंदि करे सघंदो आहे. जबल पहाड़ वठो, तॾहिं बि अल्लाह ताला इंसान खे एतिरी ताक़त ॾिनी आहे जो उन्हनि खे ॾारे फाड़े सोराख कढी सघंदो आहे. सिज चंड, सर्दी गर्मी केतिरियूं बि ताक़तूं हुजनि पर अल्लाह ताला इंसान खे एतिरो अकुल ॾिनो आहे जो सिज जी गर्मी खां बि बची सघे थो ऐं थधि ऐं सर्दीअ खां बि बची सघे थो. सोन चांदियूं हीरा जवाहिर दुनिया जे जंहिं बि ख़िते में हुजनि उहे इज़त वारा तॾहिं थींदा आहिनि जॾहिं इंसान जे हथ में अचनि. खाणनि में सोन पियो हुजे, उन सोन जी ऐं ट्रामे जी, पितल जी, लोह जी, भितर जी, ठिकर जी हैसियत हिक जहिड़ी हूंदी.
हीरा जवाहिर मोती समुंडनि में पिया हुजनि, जबलनि जे खाणनि में पिया हुजनि, उन जी हैसियत ऐं तव्हां वटि जेको ॿार बिलोर सां रांदि खेॾंदा आहिनि हिकु जहिड़ी आहे। उन जी हैसियत ॼाणे बि इंसान, करे बि इंसान, ऐं इज़त तॾहिं उन शइ जी थिए जॾहिं इंसान जे हथ में अचे। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो समझणु खपे त हिन धरतीअ ते मेयार इज़त जो जेको अल्लाह बणायो आहे सो इंसान खे बणायो आहे, ऐं इंसान खे इहो समझणु खपे त तोखे अल्लाह ताला जेको मेयार इज़त जो बणायो आहे ख़ासि रब बणायो आहे, कंहिं ॿिए न बणायो आहे। पोइ हिकिड़ो ॿियो मसइलो बि इंसान सां दरपेश आहे। इहो मसइलो अथसि जो उन जे पुठियां शैतान जहिड़ो दुश्मन लॻल आहे, ऐं अल्लाह सुब्हानहू ताला ही बि इंसान सां महिरबानी कई जो उनखे ॿुधाई त इन शैतान लकुम अदुवन फत्तखिज़ूहु अदुवा, शैतान दुश्मन अथई, ख़्याल कजांइ, इनखे दुश्मन करे सम्झजांइ। अब्बा कंहिं माण्हू खे ख़बर न हुजे त विछूं छा थींदो आहे, जेकॾहिं घुमंदो वतंदो चवंदो मुंहिंजो छा भली घुमंदो वथे, पर जॾहिं उनखे अचे डंगो हणंदो त पोइ ख़बर पवंदसि त मां हे त वॾी ख़तरनाक बला हुई। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं नांग ॾिसे त ॾाढो अजीब चिट अथसि मथां, रंगारंगी नांग थींदा आहिनि, चवंदो ठीकु आहे मुंहिंजो छा वञे, पर जॾहिं हिनखे इहो चकु विझंदो अचे त पोइ पतो पवंदुसि त मार नांग जो चकु ॾाढो ख़तरनाक आहे। पर जंहिं माण्हू खे अॻुवाट ॿुधाए छॾियो त बाबा हे जेको विछूं अथई इहो ॾाढो ख़तरनाक आहे, इन जे पुछ में वॾो ज़हर आहे, इन खां बचिजांइ, डंगो हणंदी त साड़े विझंदी। हे जेको नांग थो ॾिसे इन जिन्स जा घणे क़िस्म जा तोखे हर रंग में अहिड़ा जीत मिलंदई, लठ जेतिरा, बाह जेतिरा, माण्हू जेतिरा, ड्रिघा वॾा नंढा हेतिरा, पर इहे ज़हरीला जीत अथई, इहे चकु हणंदा त माण्हूअ खे इन जो ज़हर ज़ियान करे सघे थो। हाणे इहो जेकॾहिं विछूं न डंगे तॾहिं बि माण्हू इन विछूं खां ख़्याल कंदो, इहो नांग चकु न बि विझे तॾहिं बि माण्हू इन नांग खां परे भॼंदो। जे ॿुधाइबोसि त हे ॾेंभू खखर अथई बाबा, इहे डंग हणंदा त मुंहुं सुजी दॿो थी वेंदो, माण्हू ॾेंभू खे उॾंदो ॾिसंदो त चवंदो वारो के भण कढो हिनखे, डंगे न विझे। अञा डंगु न लॻो आहे, रुगो मुआशिरे में चइनि माण्हुनि अबे अमड़ चाचे मामे कंहिं ॿुधायो, कंहिं दोस्त भाउ ॿुधायो त बाबा हे विछूं ख़तरनाक जीत अथई, हे नांग ख़तरनाक जानवर अथई, हे ॾेंभू जेको आहे उॾंदो थो वथे, ख़तरनाक इहो जीत आहे उॾंदड़ जेको डंगो हणंदो त माण्हू खे सुॼाए सघे थो, तंहिंजे करे ख़्याल कजांइ। हाणे माण्हू इन्हनि खां लिहाज़ करे थो, पर अल्लाह ताला थो फरमाए त शैतान ख़तरनाक दुश्मन अथई, पोइ इन खां माण्हू ख़्याल छो नथो करे? छा नानी मासीअ जो चवणु अलाह जे हुकुम खां वधीक आहे? तॾहिं उन जे चवण ते तूं विछूअ खां बि डिॼे थो, नांग खां बि डिॼे थो, ॾेंबूअ खां बि डिॼे थो, पर जे अलाह थो फरमाए त शैतान खां बचिजांइ, जो त शैतान तुंहिंजो पंद्रो दुश्मन अथई, इन जी दुश्मनी अहिड़ी अथई, विछूअ जो डंगु लॻो ज़हर लही सघे थो, नांग जो डंगु लॻो इलाज थी सघे थो, ॾेंबू डंगीदो माण्हू ॿ चार ॾींहं सुजंदो वरी ठीकु थी वेंदो, पर जे शैतान जी दुश्मनी थी ऐं शैतान जे दुश्मनी में माण्हू हिन दुनिया जे जहानम मोह त आख़िरी वञी जहन्नम में थींदुसि। एॾो ख़तरनाक दुश्मन अल्लाह ताला ॿुधाए, पोइ बि इंसान जेकॾहिं इन दुश्मन खे दुश्मन न सम्झे ऐं वरी बि इन सां दोस्ती क़ाइम करे त पोइ इन इंसान खे चइबो त इहो इंसान इज़त जो घुरंदड़ ख़्वाहान नाहे, इहो इज़त जो तलबगार नाहे, तंहिंजे करे इहो इज़त जे दुश्मन सां दोस्ती थो रखे। अज़ीज़ो, हिते चङे माण्हू सां दोस्ती रखणु इज़त जी निशानी हूंदी आहे, पर बुरे माण्हू सां दोस्ती रखणु मुआशिरे में उहो माण्हू बदनाम थींदो। जेकॾहिं चोर डाकू सां दोस्ती रखंदो त हर को चवंदुसि त चोर जो साथी, डाकू जो साथी। जेकॾहिं कंहिं बदकार बुछड़े माण्हू सां दोस्ती रखबी त माण्हू ते उहा तोहमत लॻंदी, पर जेकॾहिं चङे भले आलिम नेक भलारे सां सोबत रखंदे, कंहिं अमीर इज़त वारे सां सोबत रखंदे त माण्हू चवंदा त फिलाणे जो दोस्त आहे, फिलाणे जो साथी आहे, पोइ तुंहिंजो तारुफ़ उन हवाले सां थींदो। अहिड़ी तरह अल्लाह तो फरमाए त इंसान ख़बरदार, दुनिया में हिकिड़ो शैतान अथई, ॿियो शैतान जे कम पूरे करण वारा तुंहिंजे इंसानी शकिल में तुंहिंजे मुआशिरे जा इंसान अथई, जेके शैतान सां गॾिजी रही रही उन्हनि पंहिंजो किरदारु शैतानी करे छॾियो आहे। तंहिंजे करे पोइ शैतान अहिड़ी हैसियत नथो रखे जो माण्हू खे बाहि खां वठे। अब्बा शैतान खे इहा हैसियत कान्हे जो तव्हांजे बाहि खां अचे वठंदो, वहम विझंदो, वसवसा विझंदो, अलाह जो नालो न वठबो त हथ वातन मो नक मो काथो न काथो टपी पेट में वञी माण्हू जंहिंमें असर अंदाज़ थींदो, पोइ ते ख़्याल वहम वसवसा दिलि में हलियो वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त शैतान जॾहिं माण्हू ते कब्ज़ो करे वेंदो आहे त इंसान जे खून में ईअं हलंदो आहे, जिस्म में इंसान जंहिंमें ईअं हलंदो आहे जीअं खून थो डुके। अब जाथों बि माण्हू ब्लेड खणी टुको ॾींदो त रत वही पवंदी न,
जिस्म सॼे में माण्हू जे में गरम खून थो हले, शैतान जे करे माण्हू जे वेझो थी वेंदो आहे ऐं माण्हू शैतान खां बचण जी कोशिश न करे त पोइ नतीजतन शैतान हिन जे जिस्म में ॼण त खून सां गॾु पियो हलंदो आहे। अबा खून जिस्म में हले थो, जिस्म में खून जो तासीर आहे त गर्मी ताज़गी गंदो न थींदो। जिस्म जे जंहिं भेसे में खून जी रवश हूंदी, गरम खून जे करे माण्हू जो जिस्म सही साबित ऐं साज़ो ऐं सलामत ताज़ो ऐं सलामत पियो हूंदो। पर जिथां जिथां खून छॾे वेंदो, जिस्म जो हिसो कारो थी वेंदो, कमु छॾे वेंदो, ॻरी वेंदो, नतीजतन 2-3 ॾींहंनि में उहो धप करे वेंदो। त ईअं जीअं खून जे जिस्म में रवानी दवानीअ सां जिस्म जो बकाव आहे, पर जेकॾहिं शैतान जिस्म में ईअं माण्हू जे में हुलूल करे वेंदो, अंदरि टपी वेंदो ऐं उन में हलंदो, त पोइ जहिड़ी तरह कॾहिं कॾहिं माण्हू जे जिस्म में को ज़हरीलो जीत को डंग हणंदो आहे, कंहिं नांग डंग हयो, पोइ साईं छा आहे, चइसि सॼो जिस्म कारी हर डंगियो अथसि, सॼो जिस्म फाटी पिया, बाहूं जंगूं पुठी पेट मथो कन अखियूं नक सभिनी में रत पई थी वहे। छा आहे, चइसि पूरी रत में ज़हर चढ़ी वियो अथसि, तंहिंजे करे हाणे चवंदा त ख़ुदा करे बचे, आहे मुश्किल। ईअं ज़हर रत में चढ़ी वियो अथसि। शैतान जो ज़हर जॾहिं इंसान जे रत में चढ़ी वेंदो आहे त पोइ उहो इंसान पूरे शैतानी किरदार खे पंहिंजो करे वठंदो आहे। पोइ इहो इंसान बज़ाहिर शकिल में इंसान हूंदो, पर जिस्म में शैतानी खून हलण जे करे इन जो किरदार, इन जो अखलाक, इन जी गुफ्तार, इन जी हैसियत उहा सॼी जो सॼी अहिड़ी बुछड़ी थी वेंदी जीअं शैतान लिकल, जिनी शैतान लिकल, हे ज़ाहिर इंसानी शैतान ज़ाहिर बीठो आहे। पोइ जॾहिं बि इंसान जे इज़त जो प्रोग्राम हूंदो त उन में इहो अचे, इंसी शैतान उते अचे दख़ल अंदाज़ी कंदो, माण्हूअ खे इज़त जे स्टेज तां लाहे ऐं बेइज़त ऐं ज़लील कंदो। अल्लाह सुब्हानहू तआला शाल असांखे सही इज़त वारो इंसान बणाए। अल्लाह सुब्हानहू तआला शाल असांखे सही इज़त वारो इंसान बणाए। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, तव्हां असां सभिनी मुस्लमाननि जो इहो यकीन आहे त अल्लाह सुब्हानहू तआला असांजो ख़ालिक ऐं मालिक आहे, पैदा असांखे रब कयो आहे। अल्लाह सुब्हानहू तआला सां इंसान जे पैदा करण में, ज़मीन जे ठाहिण में, आसमान जे ठाहिण में, सिज चंड ऐं सितारनि खे हलाइण में, पूरी काइनात अर्श खां फर्श ताईं हेठि ताईं जेका अल्लाह ताला ठाही आहे, जेका असांजे इल्म में आहे, जेका असांजे इल्म में नाहे, रब जे इल्म में आहे, इन पूरी कारीगरी ऐं कुदरत ऐं ताक़त में अल्लाह सां को शरीक न आहे। रब अल्लाह वहदहू ला शरीक लहू अकेलो आहे, पंहिंजे ज़ात में पंहिंजे सिफ़ात में यगानो आहे, न उन जहिड़ो को आहे, न उन सां को शरीक आहे, न रब सुब्हानहू तआला खे थक थींदो आहे, न उन खे का शइ आजिज़ कंदी आहे। माण्हू थकिजी ऐं पोइ ॿिए कंहिंजे अमल में दख़ल अंदाज़ी करे ऐं उन कम खे पोइ बंदि करण जी या घटाइण जी कोशिश कंदो आहे। पर अल्लाह सुब्हानहू तआला जी ताक़त अहिड़ी आहे जो अल्लाह सुब्हानहू तआला अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम, अल्लाह सुब्हानहू तआला सदा जीअरो आहे, हय्या अल क़य्यूम, सदाई कायम आहे, पंहिंजे बादशाहीअ सां, पंहिंजी कुदरत सां, पंहिंजी हिकमत सां, पंहिंजी कारीगरीअ सां पूरी काइनात खे झलियो बीठो आहे। अल्लाह इन्नल्लाह यमसिकु समावात, अल्लाह सुब्हानहू तआला आसमान खे झलियो बीठो आहे जो अन तज़ूला, पंहिंजी जाइ तां किरी पवन, जो तका अलल अर्ज़, ज़मीन जे मथां किरी, ऐं ज़मीन खे झलियो बीठो आहे त मथां हीअं लुॾे त इंसान सभु पंहिंजी जाइ तां मुंतशिर थी वञनि। अबा ज़िलज़िलो ॾिठो आहे कॾहिं? थोरो घणो ज़िलज़िलो अल्लाह साईं पनाह ॾींदो सॼी ज़मीन खे, सभिनी इंसाननि खे, पर अल्लाह ताला इन जो नमूनो ॾेखारींदो आहे, सैंपल ॾेखारींदो आहे त ज़िलज़िलो अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी मुसीबत आहे जो जंहिं ज़मीन ते पाण वेठा आहियूं, जे इहा लुॾे ऐं वाधारो लुॾे त का जाइ पंहिंजी जॻह ते न बीह सघे, जायूं बिल्डिंगियूं सभु किरी पवनि, वरी उन लोॾे ते ज़मीन टुटे, रोड रस्ता सॼ तबाह बर्बाद थी वञनि, वरी वाह दरिया इहे जेके वहनि था उन लोॾे ते वठी जो छोली खाइनि त भरिसां किनारे ते शहर ॿोड़े उन खे तबाह बर्बाद करे छॾनि, समुंड जे भरिसां अचे छोली जो अचे त भरिसां आबाद शहर ॿुॾी वञनि। ईअं थींदो आहे, केतिरनि इलाइक़नि में थींदो आहे दुनिया में। अल्लाह सुब्हानहू तआला सभिनी खे पंहिंजी पनाह में रखे। अल्लाह तो फरमाए, ॿुधाए त दुनिया जी का ताक़त आहे जॾहिं ज़िलज़िलो अचे त इन ज़मीन जे ज़िलज़िले खे केरु रोके ॾेखारे। मां अर्ज़ कयां त दुनिया में जेके वॾी साइंस ऐं ताक़तुनि रखंदड़ मुल्क आहिनि, उन्हनि जे मुल्कनि में बि ज़िलज़िलो ईंदो आहे, पर पोइ हीअं करे चुप करे वेहण खां सवाइ कुझु बि न हूंदो अथनि। माठ कयो वेठा हूंदा आहिनि त जॾहिं ज़िलज़िलो बस थिए असां छा कयूंसि, पोइ पुछबो अथनि तव्हां छो आयो, काॾों आयो, पोइ हज़ार ॻाल्हियूं ॿुधाईंदा, हीअं थियो, फिलाण थियो, हे थियो, हितो फिलाणी शइ लोॾो खाधो, इन लोॾो त खाधो, पोइ एॾो लोॾो खाधो जो 700-800 मेल हेठि ज़मीन में मरकज़ हो, पोइ उन जो लोॾियो त ॿाहिरो सॼो मुल्क लुॾी वियो। अजीज़ो, इहा सभु कुदरत ऐं ताक़त अल्लाह सुब्हानहू तआला जी आहे। रब सुब्हानहू तआला जे इन सॼी कुदरत ऐं ताक़त में अल्लाह सां केरु शरीक न आहे। तंहिंजे करे इंसान खे इहो सम्झणो पवंदो त रब सुब्हानहू तआला जहिड़ो को कोन्हे।
रब सुब्हानहू तआला जी सिफ़त आहे त हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन। अव्वल बि अल्लाह त आखिर बि अल्लाह, ज़ाहिर बि अल्लाह त लिखियल बि अल्लाह। जे ज़ाहिर त रब सुब्हानहू तआला अहिड़ो ज़ाहिर जो उन जे कुदरत ऐं निशाननि खे ॾिसी तूं पंहिंजे मालिक खे सुञाण। अब अहिड़ी धरती ठाहिण कंहिंजो कमु आहे? आसमान खे बीहारणु कंहिंजो कमु आहे? दुनिया वारा जेॾो बि हथ हीला हणी बीहारींदा, वधि में वधि खणी हिकिड़ो 5 7 10 वेसनि जी जाइ बीहारींदा, छत हीअं खणी गोल ठाहींदा, पर इन खां वॾी जेकॾहिं चवंदो त बाबा हिन पंहिंजे साॻी शहर जेतिरी त हिकिड़ी छत ठाहे ॾेखारियो, न ठाहे सघंदा। इन खां जो चइजनि त हिकिड़ी छत ठाहियो जेका हितां खां सखर ताईं हुजे, उहा ई छत हुजे, एॾी वॾी हुजे जे छिकियोसि ॿिए पासे त कराची पहुचे, हेॾो छिकियोसि त हीअं वञी लाहौर पहुचायूंसि, न करे सघंदा। दुनिया में कंहिंखे वस ऐं सघ कान्हे। अल्लाह जी वस ऐं सघ ऐं ताक़त आहे जो आसमान पूरो हिकिड़ी छत बणायो अथई, जो पूरी काइनात हीअ सॼी दुनिया आसमान जे हेठों ईअं आहे जीअं तव्हां छा ॿुधायां तव्हांखे, हिन सॼे मैदान में हिकिड़ो नंढड़ो बाल रखो। हे जेको मैदान तव्हांजो, इहो सॼो मैदान ख़ाली करे विच ते हिकिड़ो हेतिरो बाल रखो जंहिंसां ॿार खेॾंदा आहिनि। इन बाल जी हैसियत मैदान में छा आहे? कुझु बि न। असांजी ज़मीन अल्लाह जे आसमान जे हेठों एतिरी नंढड़ी अथव। इन ज़मीन जेतिरा अलाए ॿिया केतिरा सितारा, इन ज़मीन खां वॾा सयारा जेके पिया था घुमनि फिरनि, सभु इन आसमान जे छत जे हेठों आहिनि। अल्लाह ताला एॾी कुदरत वारो आहे। फतबारक अल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। अल्लाह तो फरमाए त रब सुब्हानहू तआला वॾी बरकत ऐं कुदरत वारो ख़ालिक़, सुहिणो ख़ालिक़ आहे। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ रब सुब्हानहू तआला जे कुदरत ऐं ताक़त जो मुशाहिदो, अल्लाह सुब्हानहू तआला खे अहिड़ी ताक़त वारो सम्झणो जंहिं तोखे अमड़ जे पेट में पैदा कयो आहे। ऐं जॾहिं तूं अमड़ जे पेट में पैदा पियो थिए त पाणीअ जे कतरे मां इंसान, रब ताला इन पाणीअ जे मथां तुंहिंजा नक्श चिटिया आहिनि, तुंहिंजूं अखियूं ठाहियूं अथई, तुंहिंजा कन ठाहिया अथई, तुंहिंजी ज़बान ठाही अथई, तुंहिंजो वात ठाहियो अथई, तुंहिंजे जिस्म में 360 संद विधा अथई, तुंहिंजे पेट में आंड्रा पिपड़ जेरा जिगर सभु शइ अहिड़ी पूरी तैयार करे रखी अथई, एॾी आलीशान मशीन ठाही अथई, जीअं ई तूं ॿाहिरि निकिरी अमड़ जे पेट मां ॿाहिरि आयो आहे त उते जो उते रोअणु शुरू कयो अथई, उते जो उते साहु खणणु शुरू कयो अथई, उते जो उते अमां तोखे थञ थी ॾे त तूं खाइण पीअण शुरू थो करे। अज़ीज़ो, इहा सभु अल्लाह ताला जी कुदरत आहे। तंहिंजे करे इन रब सुब्हानहू तआला जी कुदरत जो मुशाहिदो कर ऐं अल्लाह जे इन कुदरत खे ॼाण। जे ॼाण दे त पोइ कामयाबी अथई। ऐं जेकॾहिं जंहिं माण्हू अल्लाह जे इन कुदरत खे पुठी ॾिनी आहे त रब साईं जी कुदरत हलंदी। हिकिड़ो माण्हू चवे त मां सिज खे नथो मञा, हिन सिज में रोशनी कान्हे। अबा पर हे जेके असां माण्हू वेठा आहियूं, जे असां सभु गॾिजी चऊं त बाबा सिज जी रोशनी खे असां नथा मञूं, सिज में रोशनी कान्हे, छा सिज रोशनी छॾे वेंदो असांजे चवण सां? पर सिज बि छॾियो, हे बतियूं थियूं ॿरनि मथां, तव्हां असां सभु गॾिजी चऊं था हे बतियूं कूड़ियूं आहिनि, हिननि में रोशनी कान्हे। इहा ॻाल्हि हलंदी, ठहंदी, थींदी? असां जब चऊं तॾहिं बि हिननि जे मथां जेको पावर हले थो लॻो पियो आहे, जेसि ताईं ओॾो ॿुधी बंदि न कंदासीं तेसि ताईं हीअ रोशनी गुम न थींदी। अज़ीज़ो, जॾहिं असां दुनिया जे असबाब वारी शइ खे जेसि ताईं असबाब न कटियूं त असांजी ॻाल्हि सां उहा हटी नथी सघे। त अल्लाह सुब्हानहू तआला जे कुदरत ऐं ताक़त खे असां जे सभु गॾिजी चऊं त न, रब जी कुदरत ऐं ताक़त न आहे, छा था करे सघूं? अल्लाह जे आसमान ताईं असांजो हथु पहुचंदो? अल्लाह जी ज़मीन खे नुक़सान ॾियणु चाहियूं, असां छा करे सघंदासीं? कुझु बि न। अल्लाह तो फरमाए जेकॾहिं इंसान तूं ग़फ़लत ऐं ग़लती में पवंदे त पंहिंजी ज़ात खे नुक़सान ॾियण खां सवाइ ॿियो कुझु बि न करे सघंदे। दुआ आहे त अल्लाह सुब्हानहू तआला शाला असांखे पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजी कुदरत सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, पंहिंजे रब खे सुञाणो ऐं पंहिंजी हैसियत खे सुञाणो। अल्लाह जे इन एॾी वॾी बादशाही में असां चाहियूं। मां अर्ज़ु कयां त हिकिड़ो पाणीअ जो खूह आहे, खूह ॾिठा अथव न पाणी जा? खूह आहे पाणीअ जो, जंहिंजे मथां हली बीहूं था त मालिक थो चए बाबा हे खूह एॾो गहरो आहे। साईं घणो आहे? हेठो 10 फुट पाणी अथसि। पंहिंजो कदु आहे 5 साढा 5 6 फुट, 10 फुट पाणी अथसि, वॾो खूह आहे, इनखे वॾो थो चवे। पर हिकिड़ो माण्हू हाणे छा करे, जो इन खूह सां टकर खाए चए न छा कंदो, हे खूह मूंखे मां टपो थो ॾियांसि, टपो जॾहिं त धड़ाम अंदरि हलियो जो वेंदो त खूह जे सिहत ते कहिड़ो असरु। घड़ी खां पोइ हमरा खे जंग कुछ खे खणी ॿाहिरि कढी रखंदासीं, अदा खूह में टपो ॾिनई मरी वियो। मां तॾहिं अर्ज़ु कयो मां त अल्लाह सुब्हानहू तआला जी कुदरत ऐं बादशाही खे सम्झणु खपे सवाइ हिन जे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू चवे त हे खूह ख़तरनाक आहे, इन सां टकर न खाइबो, पर इन खूह में मुंहिंजो कमु आहे। कहिड़ो कमु आहे? चई इन में बाल्टी किरी पई आहे, मां उहा कढी ईंदुमि। पोइ एहतमाम कंदो, पोइ कंहिं अंदाज़ सां लही वेंदो, पोइ ॻोल्हे बाल्टी कढी ईंदो, सलामतीअ सां पंहिंजो कमु बि कढी ईंदो, पंहिंजी जान बि बचाईंदो। अल्लाह सुब्हानहू तआला जी ज़ात बाबरकात सां असां माण्हू जेकॾहिं इज़त अदब एहतराम जो, रब जे फर्माबरदारी जो, उसूल ऐं क़ाइदनि जो जेकॾहिं लिहाज़ रखंदासीं त हिन दुनिया जे जहान में असां इज़त बि बचाए वेंदासीं, त ज़िंदगी बि गुज़ारे वेंदासीं। पर जेको अल्लाह जे निज़ाम ऐं क़ाइदे खे न मञींदो, उसूल खे न मञींदो, मुमकिन आहे त हिते जेका ज़िंदगी अल्लाह ताला हुन जी रखी आहे इहा गुज़ारींदो। पर अल्लाह तो फरमाए त इंसान जेका हक़ीक़ी इज़त आहे उन इज़त खे तूं न रसी सघंदे, छो त तूं शैतान जे धोखे ऐं शैतान जे गुमराहीअ जे मथां हली पंहिंजी तबाही ऐं बर्बादी करे छॾींदे।
अल्लाह सुब्हानहू तआला असांखे शैतान जे धोखे में पवण खां बचाए। अज़ीज़ो, हे दुनिया जो जहान आहे। अल्लाह सुब्हानहू तआला इंसान खे जॾहिं पैदा कयो त पैदाइशी तौर ते इंसान ॿिनि ॻाल्हियुनि में वरतल हुयो। हिकिड़ो ॿार मां जे पेट में ॼमे थो। अबा तव्हां असांजे इलाइक़े में ॿार मां जे गोद में रही ऐं कहिड़ी ॿोली सिखंदा आहिनि? सिंधी ॿोली। तव्हां असांजी जंहिंजी सिंधी हूंदी सिंधी, जंहिंजी बलोची हूंदी बलोची। जेको सिराइकी ॻाल्हाईंदो हूंदो त उन जी अमड़ जे गोद में इहो ॿार जेको आयो इहो सिराइकी सिखी वेंदो। पर हिकिड़ा पश्तो ॻाल्हाइण वारा, बिरोही ॻाल्हाइण वारा, बलोची ॻाल्हाइण वारा, उहे पंहिंजो ॿार जेकॾहिं सिंधीअ माउ जे गोद में रखी वेंदा, नंढड़ो मासूम एतिरो ॿार जॾहिं वॾो थींदो त उन जी ॿोली सिंधी थी वेंदी। पर जे तव्हां पंहिंजो सिंधी ॿार कंहिं पश्तो वारे खे ॾेई छॾियो, उहो पंहिंजे घरवारीअ खे ॾेयूं खयूं हलियो वञेसि पंहिंजे मुल्क ॾे बलोचिस्तान। हाणे जॾहिं इहो ॿार वॾो थी तव्हां वटि मोटी ईंदो त पश्तो खां सवाइ ॿियो कुझु न ॼाणंदो। अल्लाह सुब्हानहू तआला इंसान जे वजूद में इहे सभु सलाहियतूं रखियूं आहिनि। न त सिंधियाणी औरत जो ॿार आहे, इन खे सिंधी त अचणु खपे, है न, भली पश्तो मां वञी पालेसि। जेको पश्तो माईअ जे गोद में ॿार खणी असां सिंधियाणी जे गोद में पलियो आहे, इन खे पश्तो त अचणु खपे, है न, भली साॻीअ जे शहर में पलिजी। पर ईअं न थींदो। जहिड़ो माहौल मिलंदो हुनखे ओड़ो थी वेंदो। अल्लाह सुब्हानहू तआला तो फरमाए त इंसान बुनियादी तौर ते तूं ख़ाली पैदा थियो आहे, माउ जे पेटों ॼाओ आहे त न तोखे सिंधी सिखियल आई, न तोखे उर्दू पई अचे, न तोखे बलोची पई अचे, न तोखे बिरोही पई अचे, न तोखे अंग्रेजी पई अचे, का ॿोली तोखे कोन पे आई। तूं जंहिं माउ जे गोद में पलियो आहे उहा तोखे ॿोली अचे वई। अल्लाह तो फरमाए त बुनियादी तौर ते मां तोखे ख़ाली करे पैदा कयो आहे। जे इन इंसान खे ख़ालीअ खे ख़ाली छॾे वेंदे त जंहिं ॿोलीअ जे भरिसां हूंदो उहा ॿोली सिखी वेंदो, ऐं जंहिं तहज़ीब में ज़िंदगी गुज़ारींदो उहा तहज़ीब माना रस्म रवाज, उहो रस्म ऐं रवाज हुन में अचो वेंदो। तॾहिं अल्लाह फरमायो इंसान खे जेकॾहिं आज़ाद छॾे ॾींदो ऐं रस्म रवाज हुनखे को बि न हूंदो, मां अर्ज़ कयां तव्हांखे हिकिड़ी मशीन वठी अचो, तव्हां कंहिं कम जी हुजे, वॾे आलिशान कम जी मशीन हुजे। अॼुकल्ह मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मशीनूं थी थियनि साईं। के मशीनियूं पाणी कढण जूं आहिनि, के मशीनियूं लाभ करण जूं आहिनि, के मशीनियूं तव्हांखे गाह करे अनु अछो करे ॾींदियूं, के मशीनियूं तव्हांखे वरी सारियूं अछो करे ॾींदियूं, वरी को विझंदवसि तव्हांखे पीहीं अटो करे ॾींदी। अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी मशीन आहे। साईं छाजी हीअ मशीन आहे? बाबा हिन में जेकॾहिं कणिक जा दाणा विझो त ॿिए पासे ॾों मानी पकल निकिरंदी। बसि सुकी कणिक जी हेॾो बुक विझूंसि पहिरियों मानी निकिरंदी। ज़रूर इन जा क़ाइदा हूंदा, इन जा उसूल हूंदा, इन जो तरीक़ेकार हूंदो, पोइ उनखे कंहिं ॼाण माण्हू खे वठी ईंदा। असांखे त ॼाण कोन्हे, असां पढ़ियल बि न आहियूं। हे किताब त साण अथसि पर ख़बर न आहे त हिन में अलाए छा लिखियल आहे। ईअं त असां अन वारे सोराख में विझंदासीं पाणीअ जो गिलास, छो त सोचींदासीं त अटे में जेसिताईं पाणी न पवंदो आहे तेसिताईं पचंदो कोन। वरी जिथे बिजली पवणी हूंदी उन में विझंदासीं कबी तार, जिथे अटो जो पाणी पवणो हूंदो उन में विझंदासीं कणिक जी लप। नतीजो त मशीनी सॼी तबाह बर्बाद थी वेंदी। अल्लाह तो फरमाए त ख़बरदार इंसान, तूं जेसी ताईं कंहिं हिते मशीन खे मालिक जे ॾिनल किताब जे मुताबिक़ नथो हलाए त तुंहिंजी मशीन उहा ज़ियान थी थी वञे। हिकिड़ो माण्हू हुजे जंग जो, कचे जो, दरिया जो, ज़िंदगीअ में ट्रैक्टर कॾहिं न ॾिठो अथई, हाणे हिनखे आंदो अथसि चई बाबा इहो ट्रैक्टर मां वठंदुमि, ॾाढो भलो ज़मीन आबाद थो करे। साईं ठीकु तोखे वठी था ॾियूं। हाणे साईं ट्रैक्टर नओं वठी ट्रक थो लहराए हितां साईं ॾियूंसि त बाबा का आहे। हाणे हुनखे कहिड़ी ख़बर त तेल छा में पवंदो, मोबिल छा में पवंदी, पाणी छा में पवंदो, कीअं हलंदो। नतीजो त इनखे उबतो करे सॼे खे ज़ियान करे छॾींदो। अल्लाह तो फरमाए त इंसान ख़बरदार, तूं मुंहिंजी मशीन आहे जंहिंखे मां पंहिंजे हथ सां ठाहियो आहे। ख़लक़्तहू बियदई, मां आदम खे पंहिंजे हथनि सां ठाहे तयारु कयो आहे। तंहिंजे करे दुनिया में हर मशीन पंहिंजे ठाहींदड़ जे किताब ते हलंदी आहे। इंसान जेसिताईं तोखे मुंहिंजो किताब न मिलंदो तेसिताईं गुमराह थी वेंदे। जेसी ताईं तोखे मुंहिंजी तालीम न मिलंदी तेसिताईं तूं तबाह बर्बाद थी वेंदे। असां चवंदासीं साईं ठीकु आहे, हे किताब तुंहिंजो आहे, हे इंसान जे लाइ आहे, पर मुंहिंजा रब हिन खे त कुल 1450 साल थिया आहिनि धरतीअ ते आहे, हिन खां अॻु में इंसान कीअं हलियो हो? इहो बि सुवाल आहे पंहिंजी जाइ ते। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 1450 साल थिया आहिनि दुनिया में आहे। क़ुरान मजीद अल्लाह ताला नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिनो। आदम अलैहिस्सलाम खे त हज़ारे लखे करोड़े साल थी विया आहिनि। आदम अलैहिस्सलाम त सवनि लखनि हज़ारनि सालनि खां आबाद आगे उहे माण्हू कीअं पे हलिया? अल्लाह सुब्हानहू तआला तो फरमाए त मां को बि माण्हू जॾहिं बि मोकिलियो आहे उन ज़माने में उन्हनि पंहिंजो पैगंबर मोकिलियो अथमि, पंहिंजो प्रोग्राम मोकिलियो अथमि। कॾहिं क़ुरान जे शकिल में, कॾहिं इंजील जे शकिल में, कॾहिं तौरात जे शकिल में, कॾहिं ज़बूर जे शकिल में, कॾहिं सहीफ़नि जे शकिल में, कॾहिं वही जे शकिल में, कॾहिं जिब्राइल ईंदो त कॾहिं अल्लाह तो फरमाए त कंहिं जाइ तो मां पंहिंजे नबीअ खे घुराए ऐं सौ सिधो पंहिंजो पैगाम ॿुधाईंदो आहियांसि। वकल्लम अल्लाहु मूसा तकलीमा, मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला तूर सीना जबल ते घुरायो, पोइ तो जबल वण हूंदो हो ज़ैतून जो,
हिकिड़ा उहे था चवनि के कहिड़ो था चवनि, हिकिड़ो वण हूंदो हो तूरसीना ते, पोइ उन में आवाज़ ईंदो हुउसि, पोइ तो आयो आवाज़ हिते मूसा हिते बि, हीअ वादी पाक आहे, जुती लाहे बि हिते पाक वादीअ में, तोखे मां तुंहिंजो अना रब्बुकुम लाला, मां तुंहिंजो रब आहियां, तोखे मां पंहिंजे तरफ़ां हिदायत जो प्रोग्राम थो ॾियां। त दुनिया में फिरौन इंसानियत ऐं इज़त जे प्रोग्राम खे छॾे ज़िल्लत ऐं ज़ुल्म में काहे पियो आहे, छो त उनखे का रोशनी ऐं हिदायत कान्हे। मां तोखे प्रोग्राम थो ॾियां त फिरौन खे सम्झाए, उनखे वञी इज़त सेखारेसि। इज़त इहा अथई त पंहिंजे मालिक जे चवण ते हल, जे मालिक जे चवण ते न हलंदे त पोइ इज़त कान्हे। मुख़्तसिर मिसाल तव्हांखे इहो ॿुधायां, हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो साईं फिरौन वारा त मुंहिंजी मुखालिफ़ आहिनि, मां अॻे उन्हनि वटि रहंदो हुयुमि त उन्हनि जे ग़लति प्रोग्रामनि जी मां मुखालफ़त कंदो हुयुमि, तंहिंजे करे मां ते चिड़ियल आहिनि। वरी जहिड़े में हिकिड़ो माण्हू बि मुंहिंजे हथों मरी पियो हो हुते ग़लतीअ में, तंहिंजे करे उनजो खून बि मां ते आहे। अलाह मुंहिंजो भाउ आहे हारून, उन ॾे बि मोकिल प्रोग्राम। अलाह फरमाए चङो हारून ॾे प्रोग्राम मोकिलियो था, तूं ऐं तुंहिंजो भाउ हारून ॿई मूसा अलैहिस्सलाम ॾे वञो, ख़बरदार तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त फिरौन तव्हांजे मथां कॾहिं बि ज़ोर न थी सघंदो। भली तोते केतिरी बि कावड़ हुजेसि, तोते भली ॾोह बि रखियो वेठो हुजे, पर फिरौन तुंहिंजो वार बि हिकिड़ो वंगो न करे सघंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो, अलाह जो प्रोग्राम खणी वञी ॿुधाईंसि त फिरौन मां तव्हां वटि रब सुब्हानो तआला जे तरफ़ां प्रोग्राम खणी आयो आहियां त अलाह वहदहु ला शरीक लहू खे मञो, ऐं बनी इसराईल खे जेको तव्हां मुंहिंजी क़ौम खे ग़ुलाम करे छॾियो आहे, उन्हनि जा पुट माराए था छॾियो ऐं उन्हनि जूं धीअर पंहिंजे कम में ख़िदमत में नौकरी चाकरी में था हलायो, ईअं न कयो। इंसान जो हक़ इहो आहे त हर हिकु माण्हू पंहिंजी जाइ ते पंहिंजे मर्ज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजे रब जी इबादत करे। इंसान जो हक़ इहो आहे त दुनिया जे जहान में पंहिंजे मर्ज़ीअ जी ज़िंदगी गुज़ारे, आज़ाद गुज़ारे ऐं पंहिंजे रब सुब्हानो तआला हिकिड़े जो बानो थी गुज़ारे। बस चई त रब्बुल आलमीन चाहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयसि तुंहिंजो रब, मुंहिंजो रब, तुंहिंजे पीउ ॾाॾे जो रब, तोखे तुंहिंजे अबे ॾाॾे खे जंहिं पैदा कयो। फिरौन चवंदो हो त मां रब आहियां, चई चङो जे तूं रब आहे त पोइ जॾहिं बाबा हुयो त पोइ उते रब केरु हो? फिरौन जॾहिं तुंहिंजो ॾाॾो हूंदो हो त उन वक़्तु तुंहिंजो रब केरु हो? जॾहिं तुंहिंजो ॾाॾो हो त तुंहिंजो पीउ अञा कोन ॼाओ हो। जॾहिं तुंहिंजे ॾाॾे खे तुंहिंजो पीउ ॼाओ, पोइ ॾाॾा मरी वियो, पोइ बाबा हुयो त तूं कोन हुए। जॾहिं बाबा वॾो थियो पोइ तूं ॼाएं, पोइ जॾहिं तूं ॼाएं त तंहिं वक़्तु पोइ रब केरु हो ॿुधाए त ॾाॾा हिन धणको, बाबा हिन धणको, तूं अचे हाणे दुनिया जो धणी थियो आहे। ग़लति थो ॻाल्हाए। रब उहो अथई जेको ज़मीन आसमान जो रब आहे। रब उहो अथई जंहिं सिज चंड ऐं आसमान सितारा हलाया आहिनि। रब इहो आहे तोखे असांखे सभिनी खे पैदा कयो अथई। रब इहो आहे जो पाण न खाए सॼी काइनात खे खाराए। रब उहो आहे जो दुनिया सॼी जमा थी उनजी मुखालफ़त करे उनखे कुझु न करे सघे। रब उहो आहे जो जंहिंजी इज़त करे उनखे को ज़लील न करे सघे। रब उहो आहे जो जंहिंखे ज़लील करे त उनजी को इज़त न करे सघे। ऐं मूंखे अलाह निशानियूं ॾिनियूं। चई कहिड़ियूं निशानियूं ॾिनियूं अथई? हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ खणी उछली, लठ जो उछले साईं त पहिरियों त काठ जी लठ हथ में हीअं बिशांगी हूंदी हुअसि। अलाह ताला फरमाए त मूसा इहा हथ में छा अथई? चई साईं इहा मुंहिंजी लठ आहे। अहुश बिहा अला गनमी, पंहिंजे बकरियुनि खे टारी वारी उन सां वणनि मुलाहे ॾींदो आहियां। वली फीहा मारिब उखरा, ॿिया बि खोड़ कम हूंदा आहिनि लठ में, केतिरा ई कम हिन मां वठंदो आहियां। अलाह मुंहिंजी इहा लठ आहे। अलाह तव्हां अल कया मूसा, मूसा इहा उछलाए त वॾी जो मूसा अलैहिस्सलाम लठ उछलाई, अज़दहा भला नांग थी लठ ईअं खणी ऐं फण कढी हलण लॻी। मूसा अलैहिस्सलाम खे भउ थियो, अरे नांग हेॾो भला। अलाह फरमाए ला तख़फ मूसा, न डर, इहा असांजे मौजज़े जो इहा पंहिंजो लठ आहे, तंहिंजे करे वञी वठेसि, हथ विझेसि। मूसा अलैहिस्सलाम हुक्म जो पाबंद वञी नांग जे मुंडी में हथ विधई, हथ जो विझे साॻो लठ थी वई। फरमाए इहा मुंहिंजी निशानी अथई। ॿियो त उज़्मुम यदक इला जना जैबिक, हे हथ अथई पंहिंजो हिते त पंहिंजे गिरबान में हीअं दिलि ते रख, हीअं करे हीअं जो करे त ॼण सिज जो टुकड़ो आहे। उहो हथ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी हींअर बीहे न हिते, तव्हां असांखे सभिनी खे रोशनी, हिन रोशनी जी घुर्ज ई न पवे। अलाह फरमाए ॿई निशानियूं अथई, खणी वञ। चवनि त मुंहिंजा मौजज़ा आहिनि, अहिड़े क़िस्म जो कमु केरु बि न करे सघंदो। कंहिंजे लठ मां नांग थींदो आहे छा? अब असां वटि जेकॾहिं लठ उछलियो त नांग थींदो? हथ हीअं करे हीअं कढूं त हिन बत्तीअ वांगुरु ॿरंदो? सुवाल ई पैदा नथो थिए। जो कारी ऊंदहि में असां हथ हीअं कयूं पाण खे ई नज़र न ईंदो, ॿियनि खे कहिड़ी रोशनी ॾेखारींदो? इहे ॿ मौजज़ा अथई। मौजज़ो इन खे चइबो आहे जो अलाह जे तरफ़ां मिलियल हुजे ऐं ॿी दुनिया उन खे पेश करण खां आजिज़ थी पवे। जॾहिं जो इहे ॿई निशानियूं ॾेखारियईं त फिरौन बि वेठो, फिरौन जा वज़ीर बि वेठा, सभु बेफ़रमान। फिरौन खे सजदो कंदा हुआ, बुत परस्त हुआ, गऊं जा पूजारी हुया, अहिड़े क़िस्म जा माण्हू हुया। चई त हे छा आहे? फिरौन वरी पंहिंजे हिन वज़ीरनि ॾे ॾिठो, चइजे लॻे थो त वॾो जादूगर आहे, जादू वांदो अथई, लठ मां बाक़ी नांग ईअं जादू खां सवा थींदो आहे छा? ऐं हथ जो हीअं बरेस थो पियो, जादू आहे। चई पोइ चइजे जादू जो मुक़ाबिलो जादू असां मञूंसि न। चयोसि जादू जो मुक़ाबिलो जादू सां था करायूं। चयोसि त मूंसां त वॾो जादू आंदो आहे,
असां बि तो वटि जादूगर था आणियूं। चई त बिल्कुलु मां जादू न आंदो आहे, अलाह जे तरफ़ां हक़ आहे, सच आहे। चई पोइ मुक़ाबिलो कराईंदासीं। चई सदा करायो। चई सभु जादूगर था गॾायूं। चई सॼी दुनिया जा जादूगर गॾायो। फिरौन बादशाह हुकुम थियो, ॾींहुं मुक़ररु थी वियो। साईं फिलाणे ॾींहुं मूसा ऐं हारून ॿ जादूगर थी आया आहिनि, क़ौम खे ग़ुलाम बणाइण था चाहिनि, गुमराह करण था चाहिनि, तंहिंजे करे इन्हनि सां मुक़ाबिलो कराइबो सॼे मुल्क जे जादूगरनि जो। वॾा जादूगर अचनि, जाथे जादूगर सभु पहुचे, बादशाह फिरौन जो हुकुम आहे। अचण लॻा, जमो थी विया। पोइ अची पुछऊं फिरौन खां, छा आहे अहवाल छा आहे? चई बाबा हे लठ थो छॾे त नांग थी वञे, हथ खे हीअं थो करे त सिज जो टुकुर थो भरे। चई ठीकु आहे, पोइ लठ सां मुक़ाबिलो कंदासीं। मैदान मुक़ररु थियो, तमामु वॾो मैदान हो। माण्हू सभु जमा थिया, माण्हुनि खे दावत ॾिनो, अचो बाबा हे जादूगर जादू कंदा, असांजा जादूगर हिन सां मुक़ाबिलो कंदा। लअल्लना नत्तबिउ सहरत इन कानू हुमुल गालिबीन, जे हे जादूगर खटी विया त पोइ असां हिननि जा ताबेदार थींदासीं। मुंहिंजा अज़ीज़ो, मां तव्हांखे हिकिड़ो अखर पुछां, इज़त वारो माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे? कूड़ ॻाल्हाइणो ज़िलत वारे माण्हू जो कमु आहे, ज़लील माण्हू जो कमु आहे, उहो कूड़ ॻाल्हाईंदो आहे, इज़त वारो कूड़ न ॻाल्हाईंदो आहे। हाणे इहा मां ॻाल्हि ॿुधाईमांव, थोरो ज़हन में रखिजो। फिरौन वारनि ऐलान कयो त बाबा हे जादू खणी आया आहिनि ऐं चवनि था त इहे मौजज़ा आहिनि, सो हाणे असां जादूगरनि जो कराईंदासीं मुक़ाबिलो, जे हे खटी विया त पोइ असां हिननि जा ताबेदार थींदासीं। इहो ऐलान थियो। जादूगरनि पुछो फिरौन खां त साईं असांजो हिननि सां मुक़ाबिलो कयूं त असांखे छा मिलंदो? असां मुफ़्त में लोड़ींदासीं छा? चई न बाबा, तव्हांखे मां वॾा उहिदा ॾींदुमि, को वज़ीर कंदुमि, को मुशीर कंदुमि, को सलाहकार कंदुमि, कंहिंखे मिनिस्टर कंदुमि, कंहिंखे कुर्सी ॾींदुमि। ईअं हाणे वांगुरु जे हाणे हक़ जे ख़िलाफ़ हर क़िस्म जो मुक़ाबिलो करणो आहे, हक़ सां, हर क़िस्म जे हक़ सां टकर खाइण जे लाइ माण्हुनि खे लालचूं ॾियणियूं आहिनि। अलाह साईं अलाह असांखे लालचुनि खां बचाए ऐं अलाह ताला असांखे सची इज़त जो वारिस बणाए। अज़ीज़ो, मुक़ाबिले जो ॾींहुं आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अचे बीठो, जादूगर बीठा। मूसा अलैहिस्सलाम त पहिरियों दाव हलायो पंहिंजो मौजज़े जो। फिरौन उन खे जादू मञियो, तंहिंजे करे चईं दाव आहे। ठीकु आहे, दाव त दाव ई सही मञेसि, तूं मञेसि, पर मां वटि त हक़ आहे। पोइ जादूगरनि चयो त मूसा तूं अॻ में हलाईंदे या असां अॻ में हलायूं? चई न, तव्हां अॻ में कयो, छो त मुंहिंजे मुक़ाबले में आयो न, तव्हां पेश कयो त मुक़ाबिलो कयूं न। लठियूं, हे खजनि जा थुड़, बुंड, नोड़, रसा, काठियूं जेके बि उते पयूं मैदान में, सभिनी जे मथां जादूगरनि वठी पंहिंजा मंत्र वंत्र पढ़िया। ईअं थींदो आहे, शैतानी हरकतूं थींदियूं आहिनि। शैतान गुमराहनि सां साथारी थींदो आहे इंसान खे हिदायत ऐं हक़ जे राह तां थेड़ण जे लाइ। ग़लति हरकतूं कंदो आहे त जीअं मन न मन माण्हुनि खे रेहे रे बेथेड़े विझिजे। ऐं कॾहिं कॾहिं माण्हू अहिड़ो सादो थी पवंदो आहे जो वाकई उन्हनि जे चवण ते हली पवंदो आहे। अॻे हूंदो हो किताबनि में किसो, हाणे किताब बोड़ा निकिरी विया जो मतां माण्हू को हिदायत जाई पाई सिखी वञे। स्कूलनि जे किताबनि में चङियूं ॻाल्हियूं लिखियल हूंदियूं हुयूं। असां पंहिंजे नंढड़ाइप में किताब पढ़ंदा हुआसीं, इहो नंढड़ा जॾहिं ॿार त वॾड़नि जा किताब पियल हूंदा हुआ। उन में लिखियल हूंदो राम जी ऐं 3 ठग। राम जी साहिब वरितो छेलो, खयूं पियो वञे घर। 3 ठगनि ॾिठो त यार सादो माण्हू आहे, हिन को छेलो इहो कीअं छॾायूं, छॾाए वञोसि। सलाह कई, छॾाए वेंदासीं, का ॻाल्हि कान्हे। हलंदे हलंदे ओचितो हिकिड़े हमरा अचे, हथ ॾिनसि, राम जी साहिब कहिड़ो हाल आहे, ख़ुशि आहियो? चई ख़ैर। चई ख़ैर में कुतो कुल्हे ते खयूं अथव। चई बाबा छेलो वरितो अथमि, बाज़ार में कुतो कान आयो। चई साईं कहर, तव्हांजे कुल्हे ते त कुतो आहे। राम जी चरियो, मथो ख़राब अथसि। हलियो वियो अॻिते, थोरो अॻिते वियो त अञा हिन मोड़ खां वॾे रोड ते न चढ़ियो त हेठि वरी ॿियो मिलियुसि। अरे राम जी साहिब कहर, तव्हांजे कुल्हे ते कुतो? त राम जी परेशान थियो, हीअं करे ॾिठई त जाई कुतो त न आहे। ॾिठई त मुंडी छेले जी नज़र आयसि। चई न दा छेलो आहे। चई न साईं, कहर थो करे, कुतो कुल्हे ते खणी थो वञे, तो जहिड़ो माण्हू। चई त आहे त छेलो। हलियो अॻिते, पर हाणे परेशानी थियसि त अजब ॻाल्हि आहे, बाज़ार में हमराह मिलियो, उन बि चयो त कुतो अथई। हितों हमराह मिलियो, उन बि चयो त कुल्हे ते कुतो अथई, जाई कुतो त न आहे। दिल में ख़दशो ऐं वसवसो ऐं वहम थी पियुसि। अॻिते जो हलियो, वॾे रोड ते चढ़ी जो हलियो, परते थी त 3 मिलियुसि। त उन ॾिसी ऐं 2 हथ हयां त राम जी कहर थी वियो, तुंहिंजे कुल्हे ते कुतो। त राम जी चयो त यार हे माण्हू हेॾी ॻाल्हि थो करे, छा मसइलो आहे? त हुन वरी चयोसि, राम जी हे कहर, तुंहिंजे कुल्हे ते कुतो।
त राम जी लजी थियो त हिकिड़े माण्हू कुतो चयो आहे, ॿिए माण्हू कुतो चयो आहे, टियों थो कुतो चवे, मतां मां बोलियो हला हिकिड़ी उछले हलियो वियो वीचारो घर ॾे, ठग खई हलिया विया। अज़ीज़ो माण्हू अहिड़ो न थिए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि ईअं हुननि जादू जादू चई ऐं बददिल करण जी कोशिश कई, पर हुननि खे ख़बर ई न हुई त जेको इलाही प्रोग्राम जो अलम बरदार हूंदो आहे, जंहिंजे हथ में अल्लाह जे प्रोग्राम जो झंडो हूंदो आहे, उहो कॾहिं बि ॿिए कंहिंजे ॻाल्हि ते कॾहिं न बहकंदो आहे, न थिड़ंदो आहे, न उन जे ॻाल्हि ते कुचरंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीठो हुयो। इंसानी फितरत आहे, थोरी घणी कमज़ोरी परेशानी, वॾो मुक़ाबिलो ॾिसी फितरत इंसानी में ख़तरो त ज़रूर थींदो। जादूगर जो आया, वठी जो मैदान में जादू छॾियऊं त सभु नोड़ बुंड सां चुरण लॻा, नांग थियण लॻा। ऐं खजीअ जो बुंड जो नांग थी चुरे त छा था सम्झो केॾी वॾी मुसीबत थी वेंदी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दिलि में थोरी परेशानी थी त हाणे छा कजे। अल्लाह फरमाए त ला तख़फ, मूसा न डिॼजाए, हे सभु कूड़ अथई, तूं हक़ ते आहीं, हे सभु ठग अथई, मतां तूं राम जी जहिड़ो सादो थिए, तूं अल्लाह जो नबी मूसा आहीं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अहिड़े आलीशान नस्ल जो माण्हू हुयो जंहिंजे तबीयत ऐं फितरत में इंसानी तौर ते आरज़ी तौर ते त खणी परेशानी अचे सघे थी, पर परेशानी थींदी न आहे। ॿियो अल्लाह ताला जो चूंडियल नबी हो। अल्लाह ताला तो फरमाए थो कान इंदल्लाह वजीहा, मूसा अलैहिस्सलाम मुंहिंजो मुहांडो मोतबिर नबी आहे। पोइ चयूं त मूसा हाणे तूं उछलाए। अल्लाह ताला फरमाए मूसा तूं हाणे उछलाए। जादूगरनि पंहिंजो जादू कयो, मैदान सॼो नांगनि ऐं बलाउनि सां भरिजी वियो। हुकुम आयो त मूसा तूं लठ उछलाए। वठी जो अल्लाह ताला जे हुकुम सां मूसा अलैहिस्सलाम लठ छॾी त जंहिं नांग जे साम्हूं अचे त उनखे गिड़काईंदी वञे। हीअं जो वात विझेसि त पछाड़ी मुं निकिरी वञे भला गुम। हे खजीअ जे बुंड जेॾो वॾो नांग हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी लठ जो वात ॾेसि त खाई पूरत करेसि। ईअं जो चकर ॾिनई ॿ टे मैदान में, हिकु बि हुननि जे जादू वारो नांग न बचियो, सभु गुम। मैदान अछो, न को नोड़, न को लकुड़, न का लठ, न को डंडो, न बुंड, का शइ कोन। मैदान अछो थी वियो। अब हे पाण जो उथी वञो, मैदान सवा साफ़ हुजे, का शइ नज़र न ईंदी न। सभु जॾहिं ॾिठो त हे सॼो कोन थियो। ऐं साईं मूसा अलैहिस्सलाम जी जेका नांग आहे अज़दहा भला हीअ वॾी थी बीह रही। किन रिवायात में अचे थी त फिरौन वॾी माड़ी ठाराई, उन मों वेठो पियो दरीअ मों ॾिसे त इन हीअं नांग जो वात खोलियो त हेठों हिकिड़ो फिरौन जे माड़ीअ जे हेठों पहाड़ में ॿियो मथां खणी वात ॾिनईसि त फिरौन वॾी दाऊं खे वारो कर, मूसा झलेसि, हाणे सिर थी खणे असांखे थी खाए। माना अल्लाह ताला उन खां बि इकरार करायो त तुंहिंजी भला सची आहे, असांजो बि सिर थी खणे, वारो कर मूसा झलेसि। मूसा अलैहिस्सलाम वटि हीअं जो किस साॻी लट थी पई। उल्क़िय सहरत साजिदीन, जादूगर जेके हुया न बा, माण्हू जॾहिं हिकिड़ो हक़ीक़त वारो माण्हू हूंदो आहे, पोइ कूड़ जी कूड़ ते हुजे, जॾहिं हिकिड़े कमाल वारे सचे खे ॾिसंदो आहे न, पोइ हुनखे मञींदो आहे त वाकई ॿ मल मैदान विढ़ंदा आहिनि। हालांकि मल विढ़ण अजायो कमु आहे, पर ॿ मल विढ़ंदा आहिनि। जॾहिं हिकिड़ो मल हूंदो आहे, हिकिड़े खे मारे, ॿिए खे मारे, टे खे मारे, पोइ ॿिया सभु अची वरी पहिरें पवंदासीं, उस्ताद आहे बाबा, तुंहिंजी सलामी कईसीं। त हो जादूगर बि सभु जो उल्क़िय सहरत साजिदीन। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे तबलीग जो प्रोग्राम त पेश कयो हो न, त अल्लाह वहदहु ला शरीक लहू हिकिड़ो बादशाह आहे जंहिं मांखे हे ॿ मौजज़ा ॾिना आहिनि। प्रोग्राम इहो ॾिनो अथई त सॼी ख़ल्क़ खे चओ त अल्लाह हिकिड़े खे मञो, अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंखे शरीक न कयो। जादूगरनि खे बि इहो प्रोग्राम पहुतल हुयो, पर फिरौन जे टेक जे करे उन्हनि खे झलियूं बीठो। पोइ जो जॾहिं हक़ीक़त ॾिठो त मूसा अलैहिस्सलाम जो हक़ आहे ऐं असां सभिनी जादूगरनि, मुल्क जे जादूगरनि गॾिजी ज़ोर ॾिनो आहे त मूसा अलैहिस्सलाम जे हिन हक़ खे असां कुझु बि न करे सघिया आहियूं, उते जो उते हथ खणी हिकदमि ड्रिप करे सजदे में किरी पिया त असां मूसा ऐं हारून जे रब खे मञियोसीं त उहो अल्लाह वहदहु ला शरीक लहू हिकिड़ो आहे। फिरौन खे को हैसियत, का ताक़त न आहे। फिरौन जो ॾिठो त सभु जादूगर सिफ़ करे ऐं सजदो था कनि बैतुल्लाह ॾे मुंहुं करे। चई दाड़े हे छा आहे? जादूगरो हे छा था कयो? मां तव्हांजो रब? चई न साईं, रब उहो आहे जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सचो अल्लाह आहे, तूं रब न आहीं। चई त पोइ मां तव्हांखे सज़ा ॾींदोमांव। तव्हां भेणा सभु जादूगर गॾियल आहियो पाण में, तव्हांजो गॾियल प्रोग्राम आहे, तव्हांखे मां खजीअ जे थुड़नि में टंगे फाहियूं ॾींदोमांव। चई ला ज़ाहिर, को भउ कोन्हे, इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून, असां पंहिंजे रब ॾे हलिया वेंदासीं। ऐं असांखे हाणे उमेद आहे त जेके असां ज़िंदगी में जादू गुनाह कया आहिनि, अॼु तौबा कई अथसीं त अल्लाह असांखे सभु माफ़ करे छॾींदो ऐं अल्लाह असांखे सालिहनि में शामिल करे छॾींदो, भलनि बाननि में दाख़िल कंदो, हिकिड़ी तौबा सां रुगो। तॾहिं अल्लाह ताला फरमाए थो कुल इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। ए मुंहिंजा नबी सोना, तू सॼी क़ौम खे ॿुधाए
त इंसान गुनाहगार हूंदा आहिनि, उन्हनि खे चओ त गुनाहनि खां परेशान न थियो। गुनाह जेतिरा बि घणा हुजनि तव्हां जा, पर अल्लाह ताला जी रहमत अञा उन खां घणी आहे, जो फरमाई त इन रहमती वसियत कुल शइ, मुंहिंजी रहमत हर शइ खां वधीक कुशादी आहे। अल्लाह जी रहमत एॾी कुशादी आहे जो माण्हू गुनाहगार खणी जो रुगो राति जे ऊंदहि में अकेले सिर न ॿिए कंहिं माण्हू खे गॾु वठे, न का मेड़ खणे, न मिंथ खणे, रुगो अकेलो पंहिंजे दिलि में चवे त रब मां गुनाहनि खां बेज़ार आहियां, रब जे बारगाह में अचे ऐं निरुड़ रखी चवे त मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर। अल्लाह तूं फरमाए त तुंहिंजे मुंहिंजे विच में हर गुनाह साफ़, न को शाहिद कंदासीं, पर कंहिं मलाइक खे बि न ॿुधाईंदुमि त मां हिन पंहिंजे बाने खे माफ़ करे छॾियो आहे। अल्लाह तुंहिंजा गुनाह सभु धोई अछा उजरा साफ़ करे छॾींदासीं। अज़ीज़ो, अल्लाह जी इहा ताक़त आहे, इन रब खे मञणो आहे। इन जे मुक़ाबले में फिरौन जहिड़ो बादशाह ईंदो तॾहिं बि तबाह थी वेंदो। नतीजो इहो थियो जो फिरौन मूसा अलैहिस्सलाम सां टकर खाइण शुरू कयो, जादूगरनि खे मुमकिन आहे किन खे सज़ाऊं ॾिन, किन खे की अल्लाह फरमाए मूसा हाणे तूं पंहिंजी क़ौम वठी निकिर। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम वठी निकितो, काॾे हलूं साईं? फरमाए त नील जे पासे वञो, नील दरिया आहे मिस्र में, इन पासे वञो। क़ौम पंहिंजी वठी आधी राति जो खणी बिस्मिल्लाह करे निकिरी पिया। पुलिस CIA ख़बर कंदड़ इन्हनि सभिनी वञी फिरौन खे ड्रोड़ी ॿुधायो, निंड पियो, जागायो, ख़बर कयो छा आहे? चइजे मूसा अलैहिस्सलाम जे नाले चयो त मूसा पंहिंजे सॼी क़ौम राज खे, ज़ालूं, मर्द, ॿार, बच्चा, नंढा वॾा, ओ घर में सफ़ा ताला ॾेयूं निकिता था पिया वञनि। काॾे था वञनि? चइजे ईअं नील जे पासे ॾे मुंहुं कयो अथऊं। जे दिलि जाए कयो, छा थी थो? पकड़ियूं था हली। हिकिड़ा मुठीअ भर माण्हू आहिनि, चंद माण्हू निकिता आहिनि, इजो था पकड़े वठूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पोयों सुबुह जो साईं फिरौन तयार थी, लश्कर कढाई, फौजूं कढाई, चई सभु निकिरो, हलो त हिननि सां जो हाल कंदासीं, हली पकड़े अहिड़ो त जुठ कयूं जो ख़ुदा जी पनाह। हाउ चई हाउ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हली दरिया ते पहुतो, ॾिसे त पोयों साईं दज़ उॾी, फिरौन जा घोड़ा, फिरौन जा हाथी, फिरौन जा उठ, फौज, कटक फौज जा पोयों। माण्हुनि चयो साईं फिरौन पोयों निकितो आहे, लॻे थो त पकड़ण जे लाइ। हाणे मरी वियासीं, आलो दरिया हो पोयों, हे ज़ालिम थो अचे, हे काथे छॾींदो? हज़रत मूसा चयो त कल्ला, ख़बरदार ईअं केरु न चवे, इन मई रब्बी इन्नहु सयहदीन, मूसा असां मुंहिंजो रब गॾु आहे, असांखे उहो पाण वाट वठाईंदो। अल्लाह इन ताक़त जो नालो आहे जो असां निहत आहियूं, असां पंहिंजे पेरें पंध आहियूं, हो घोड़नि ते आहिनि, उठनि ते आहिनि, हाथियुनि ते आहिनि, पर अल्लाह असांखे अहिड़ो दग वठाईंदो जंहिं दग ते हे न हली सघंदा। जॾहिं अचे दरिया ते पहुता, अल्लाह ताला फरमायो त मूसा इज़रिब बिअसाकल बहर, हिन समुंड में, हिन पंहिंजे दरिया में लठ त हण पंहिंजी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो लठ हई त लठ हण हुजे ऐं 12 भितियूं उथियूं समुंड मां, हीअं भितियूं नील दरिया मां उथियूं 12 भितियूं उथी वयूं ऐं विच में दंगा रस्ता ठही विया, ईअं जीअं चारा हुजनि, गाॾी जो रस्तो हुजे अहिड़ा। पोइ अल्लाह त ॼाणे केतिरा बि चारा ठहिया, वॾा रस्ता ठही विया। थोरी हवा जो हली त उहो रस्ता उते जो उते वारी सुकी बि वई। दरिया ते हवा बि घणी हलंदी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां 12 कबीला हा बनी इसराइल जा, याकूब अलैहिस्सलाम जी औलाद। फरमाए त हलो, हर को कबीलो हिकिड़े हिकिड़े रस्ते में हलंदो वञे। 12 ई कबीलनि 12 ई रस्ता वरिता, हली पिया रस्तनि में। हुननि खे दिलि चाही त दरिया जे किनारे ते विया, दरिया वॾो आहे, काॾे वेंदा? लहंदा त ॿुॾंदा, ऐं ॿुॾा त अलहमदुलिल्लाह असांजी जान छुटी, ऐं जेकॾहिं बीठा हूंदा त असां हली पकड़ी सज़ा ॾींदासीं। फिरौन वारनि इहो फ़ैसिलो कयो। आया जॾहिं उते त ॾिठूं त अड़े हिते त आहिनि ई कोन, हे काॾे विया? हेॾे ॾिसो त कोन, हेॾे ॾिसो त कोन। ईअं जो दरिया जे किनारे हली ॾिसूं माण्हू ॿई पासा हुजनि बि साफ़, को माण्हू ई नज़र न अचे। वेझो जॾहिं दरिया ते अची पहुता, ॾिसनि त मार दरिया में सिरगू रस्ता ठहिया पिया आहिनि, पाणी हीअं भितियुनि वांगुरु उभो बीठो आहे, विच में पटा चारा रस्ता सुकल वारीअ में। अल्लाहु अकबर। फिरौन मुशरिक एॾो बेवकूफ़ थींदो आहे जो कल्ह कल्हो को फिरौन जॾहिं लठ ऐं जादूगरनि वारो मुक़ाबिलो ॾिठो हो, उते बि न सम्झी सघियो त हिन जा जादूगर केॾा वॾा कमाल वारा जादूगर हुया। पर अल्लाह ताला जे हिकिड़े सचे मौजज़े जे मुक़ाबले में जादूगरनि जी कटक जमातूं, सिफ़ुनि जूं सिफ़ूं सभु सजदे में किरी पयूं। न सम्झी सघियो त मूसा अलैहिस्सलाम खे भला पाणी अबा ज़िंदगी में उभो थी बीठो आहे भित वांगुरु। तव्हां ॾिठो आहे हिन गिलास खे जो हारियो त पाणी हीअं पीअंदो कतार ठाहे, सुवाल ई पैदा न, हिकिड़ो फोड़ो छॾ त वञी ज़मीन ते पवंदो। पर बेवकूफ़ थींदो आहे, शिरक खे अकुल न आहे। अल्लाह ताला शाला असांखे तौहीद नसीब करे, अकुल तौहीद खे थींदो अथव मुजादा। चई त हे जो विया आहिनि त असां बि वेंदासीं, पर अज़ीज़ो ईअं न आहे। अल्लाह ताला हर कंहिंखे रस्तो पंहिंजे मर्ज़ी सां ॾींदो आहे। फिरौन छा थियो जो पंहिंजे घोड़े समेत, पंहिंजे लश्कर समेत लही पियो। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे रस्तो ठाहे ॾिनो हीअं चंड वांगुरु, माना हितां दरिया जे हीअं किनारे खां लथो, वरी हीअं अंदरों मेल 2-3 जो रस्तो हो, फिरी वरी मोटी, वरी उतां थोरो अॻियां अचे निकितो। फिरौन चयो जाॾे इहे ताॾे असां वञूं था पोयूं। जॾहिं हलिया अॻिते त हेॾो मूसा अलैहिस्सलाम जे लश्कर खे वरी 2 मेलनि खां पोइ सुकी मिली, वरी निकिरी ॿाहिरि किनारे ते वञी चढ़िया।
हाणे फिरौन अंदर वञी जॾहिं विच दरिया में पहुतो त मूसा अलैहिस्सलाम वारा निकिरी विया। अलाह फरमायो त हाणे जंहिं हुकुम दरिया खे झलियो आहे, छॾियो हुकुम खे जो छॾियो त दरिया मिली वियो। पोइ उते फिरौन खाधो गोतो, ॾिठई त पाणी त मथे आहे वॾो हेॾो, हे वधि घोड़े ते चढ़ियल, पर घोड़ो बि हिते न साईं, पाणी त हे मथे आहे, खजीअ जे चोटीअ सां तो ॻाल्हियूं करे, विच दरिया जो पाणी। पोइ उते चई त आमन तो रब मूसा व हारून, मूसा ऐं हारून जे रब ते अॼु मां हाणे ईमान, मां हींअर कलमो थो पढ़ां। अलाह फरमायो त जॾहिं सभु कमु लही वियो हाणे कलमो, हींअर कुझु बि न थींदो। पोइ हदीस शरीफ़ में थो चए त मलाइक हिकिड़ी गप खणी अचे वात में हेसि त हाणे तुंहिंजी तौबा जो टाइम ख़तम आहे, तौबा तेसि ताईं हेई जेसि ताईं तुंहिंजा पेर सुकीअ ते हा। हाणे जॾहिं ॾिसे तो मौत हितां अचे वरितो आहे, हाणे ॿिनि गोतनि खां पोइ तुंहिंजो साहु निकिरंदो, हाणे तूं कलमो भरे, हाणे कलमो न थींदो। तॾहिं नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे इन अल्लाह यक़बल तौबतल अब्द मा लम युग़रग़िर, बाने जी तौबा अल्लाह ताला तेसि ताईं क़बूल कंदो आहे जेसि ताईं साहु लुकी में न पहुचेसि। जॾहिं हाणे मरी वियो, हाणे कुझु बि न आहे, सभु हड़ हली वई आहे, हाणे तो तौबा तौबा, हाणे मथो वेही असां यासीन पढ़ूंसि। अल्लाह तो सॼी ज़िंदगी फला सदक वला सल्ला, न निमाज़ पढ़ी न क़ुरान पढ़ी, वलाकिन कज़ब व तवल्ला, हर वक़्तु हक़ ऐं क़ुरान खे दीन इस्लाम खे लतूं हणंदो ठुकराईंदो रहियो आहे। जॾहिं सच ॿुधाएसि त ठुकराए, जॾहिं निमाज़ इज़ान अदई तो मिल सलात इत्तख़ज़ू हुज़वा, निमाज़ जे लाइ सॾ त उनखे मस्ख़री सम्झे, हक़ ऐं सच जी ॻाल्हि ॿुधाएसि, दीन अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधाएसि, उनखे मज़ाक सम्झे। अल्लाह हाणे जॾहिं मौत जो वक़्तु आयो आहे त हाणे तो चवे त हाणे साईं मूंखे तौबा, अल्लाह तो वक़्तु ख़तम थी वियो। हिकिड़े माण्हू खे राति जो रोज़े जे लाइ उथंदा आहियूं न, फर्ज़ कयो त रोज़ो बंदि थींदो आहे 4 बजे, 3 बजे उथियासीं, हाणे हिकिड़े खे वेठासीं मिनथूं कयो त हाणे अथो बाबा रोज़ो रख, कॾहिं हेॾे करे कॾहिं हूं करे, नमूना समूना वेठो करे, ओ जॾहिं ॾिठई त हाणे सफ़ा आख़िरी मिंट बचो आहे, हाणे ॼाण थो असांजो मुअज़्ज़िन बां करे, हाणे मूंखे मानी ॾियो त मां खां रोज़ो रखां, हाणे चवंदो हाणे वक़्तु गुज़री वियो, हाणे मानी खाइण जो टाइम न आहे, हाणे जेकॾहिं खाईंदो त रोज़ो भञंदो। अल्लाह तो फरमाए त तौबा जे लाइ बि हिकिड़ो वक़्तु आहे ज़िंदगी में, फ़क़्तनिम सलासन क़ब्ल सलास, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे 3 शयुनि खे 3 खां अॻु में गनीमत सम्झ। सिहतक क़ब्ल सकमिक, तूं चङो भलो आहे, बीमार थियण खां अॻु में पंहिंजी सिहत खे गनीमत सम्झो, छो त बीमार थींदे त इहे कम न करे सघंदे। अज़ीज़ो, हाणे जेके अस्पताल में बीमार पिया आहिनि, जिन जे ॿाहुनि में ड्रिपूं चिबिड़ी पयूं आहिनि, उहे तव्हांजे हिन जलसे में अची सघंदा, मस्जिद जी जमात ऐं सिफ़ निमाज़ में अची सघंदा, रोज़ा रखी सघंदा, अल्लाह जे रस्ते जो पंहिंजी ख़िदमत ग़रीबनि मिस्किननि जी करे सघंदा, कंहिंखे कमाए खाराए सघंदा। इहो कमु ख़तम थी वियो जेसि ताईं वजूद में सिहत हुयसि त सभु नेकी करे सघिया। हाणे सिहत जवाबु ॾेई वई आहे, इहा गनीमत वई। वो फराग के क़ब्ल शुग़लिक, माण्हू वांदो आहे, फारिग आहे त हर कमु करे सघे थो, पर दुनिया में खोड़ मुसीबतूं माण्हू खे अहिड़ियूं अचे जकड़ींदियूं आहिनि जो कंहिं कम जो माण्हू न रहंदो आहे। हींअर वांदो आहे, सेहतमंद आहे, आज़ादी सां घुमे फिरे थो, जिथे दिलि घुराई थी ओॾे हलियो थो वञे, इन पंहिंजे वांदकाई खे गनीमत सम्झो। इन मां थोरो वक़्तु अथई अल्लाह जे राज़ी करण जो। अज़ीज़ो, हींअर जो इशा जी निमाज़ पढ़ण जेके दोस्त मस्जिद में हलिया, अल्लाह करे साल सभई जेके मौजूद आहियूं सभिनी खे अल्लाह पको पाबंद 5 वक़्तनि जो निमाज़ी बणाए। अज़ीज़ो, जिन निमाज़ पढ़ण विया उन्हनि माण्हुनि खे इशा जी निमाज़ पढ़ण जे लाइ घणा मिंट लॻा, ख़बर हुयनि त 7:45 बजे निमाज़ थी थिए, त 8:44, 42, 43 मिंटनि ते वया त सिफ़ूं बीहनि पयूं, वञी सिफ़ में बीठो, तकबीर लॻी, अल्लाह अकबर थियो, निमाज़ पढ़ी, 4 रकातूं, वधि में वधि 8 मिंट, इन खां पोइ 2 रकातूं ॿियूं, इन जा 3 मिंट, इन खां पोइ 3 रकातूं वितर, उन जा 5 मिंट, 5 ऐं 8 कुल 13, 15, 20 मिंट वधि में वधि हिनखे लॻा, पढ़ी फर्ज़ निकिरी आयो। हाणे अल्लाह तो फरमाए त मोमिन सॼी राति सुम्ही निंड कर, मुंहिंजी रहमत तुंहिंजे मथां वसंदई। ऐं इहे तूं 20 मिंट हिकिड़ा अल्लाह जे रस्ते में कुर्बान नथो करे, नतीजो इहो आहे जो दुनिया जा कम कंदे, होटलनि ते बि वेहंदे, कचहरियूं बि कंदे, दुकान बि हलाईंदे, सफ़र बि कंदे, पर निमाज़ जूं इहे 4 रकातूं न पढ़े, अल्लाह जा मलाइक बि सॼी राति लानत पिया मथां कंदा त अल्लाह जी मथां लानत पई वसंदी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त जॾहिं माण्हू इशा जी निमाज़ नथो पढ़े ऐं सुम्ही थो पवे, यबूल शैतान फी उज़निही, शैतान बि जे कन में पेशाब करे वेंदो अथसि, हदीस शरीफ़ में लिखियलु अथव। कुल असांखे अल्लाह जे राज़ी करण जे लाइ वक़्तु एतिरो घुर्बो आहे। वरी फजर जी निमाज़ जे लाइ उथंदे कुल इन्हनि 2 रकातूं सुन्नत जूं, 2 रकातूं फर्ज़, माना इन में तोखे हलाए हलाए जेको इमाम डिघी निमाज़ पढ़ाईंदी तॾहिं बि 15 या 20 मिंट। बेपरी जी निमाज़ जे लाइ अचो तॾहिं बि को 6 पढ़ त 10 रकातूं, न त भला 6 रकातूं तो पढ़ो, 4 फर्ज़ 2 सुन्नत लाज़मी आहे जेका इन जे पोयां, इहे पढ़ियूं हलियो वञ, तोखे कुल लॻंदा 10-12 मिंट। 3 पहिरीं जूं जेकॾहिं अॻ में पढ़ंदे 4 रकातूं ॾाढो भलो अथई, ऐं जेकॾहिं 4 ॿियूं पढ़ी 8 जे 8 कई तॾहिं बि 16 मिंट, न त बि तोखे 8 मिंट। सांझी जी निमाज़ बि 5-7 रकातूं आहिनि कुल,
ये पढ़ंदे तो तोखे 2-3 मिंट लगंदई। अजीज कुल तोखे सॼो 1 कलाक नथो लगे 24 कलाकनि मां अल्लाह जा 5 फर्ज़ पढ़ी तो वञे, रहमत जी बरसात तुंहिंजे मथां वसे। अल्लाह तो फरमाए त बाना तू निमाज़ कायम तो करे, बच्चन खे निमाज़ तो पढ़ाए, तोखो घुराए कुछ भी कोन तो पतो, तुंहिंजे इज्जत वारे रिज़्क जी मां ज़मानत खणी छॾी मां। असां माण्हू ज़िल्लत जो शिकार तॾहिं आहियूं जो असां हर वक्त पंहिंजे रसूल सां टक्कर में लगा बीठा आहियूं। अल्लाह ताला फरमाते आयो अल्लज़ीना आमनू ला तकुनु कल्लज़ीना आज़ौ मूसा, ए मोमिनो तव्हां ईअं न थिजो जीअं मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ौम ईज़ायो हो। अबा मूसा अलैहिस्सलाम खे क़ौम ईज़ायो कोन ईज़ायो, अञा ईज़ा ॿुधायांव त घणा आहिनि पर किसो ड्रिगो न कबो, मुख़्तसिर कबो। मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ौम ईज़ायो, जॾहिं ईज़ायो त अल्लाह ताला उन्हनि खे हिकिड़नि खे सूअर करे छॾियो, हिकिड़नि खे बोलो करे छॾियो। पर मां तव्हांखे ॿुधायांव त मूसा अलैहिस्सलाम ऐं ॿिया सभु नबी 1,24,000 नबी गॾाए बिहारी दे न, सभिनी जे मथां सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थई। हाणे ॿुधाए त तुंहिंजो नबी सभिनी को शान में मथे आहे न। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे क़ौम ईज़ाए थी त अल्लाह उन खे ॾोह में सूअर ऐं भोलो थो कराए, तूं असां जॾहिं 1.25 लख नबीअ जे सरदार खे ईज़ायूं पोइ तुंहिंजी मुंहिंजो बचाव थींदो? सवाल ही पैदा न है। हिन खां सवा को बचाव न थई त हिन अल्लाह जे क़ुरान जो ताबेदार थी, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं दीन ऐं शरीयत जो ताबेदार थी। अल्लाह असांखे क़ुरान ऐं सुन्नत जी ताबेदारी नसीब फरमाए। तॾहिं अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकुनु कल्लज़ीना आज़ौ मूसा, ए ईमान वारो तव्हां ईअं न थिजो जीअं माण्हुनि पंहिंजे मूसा अलैहिस्सलाम खे ईज़ायो। फबर्रअहु अल्लाहु मिम्मा क़ालू, हुननि जेके ॻाल्हियूं कयूं सभिनी खां अल्लाह ताला मूसा खे छॾाए छॾियो। वकान इंदल्लाहि वजीहा, मूसा अल्लाह ताला वटि इंतहाई मोतबिर नबी हुयो, पर तव्हांजो नबी 1.25 लख नबियनि जो सरदार आहे। जेको इन जी मुखालफ़त कंदो तबाह बर्बाद थींदो। मुखालफ़त पंहिंजी जाइ ते, पर अल्लाह ताला तो फरमाए, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन नास अजमईन, तेसी ताईं तव्हां मोमिन न थींदो। असां कलमो पढ़ी चवंदासीं असां मोमिन थी वियासीं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हा ठीकु आहे, तूं ईमान जे लॾे में दाख़िल थियो आहे, पर अज़ीज़ छड़ो फार्म में नाले लिखाइण सां तुंहिंजो कार्ड न ठहंदो अथई। कार्ड लिखाइण वारा रुगो तोखे चवंदा था नालो ॾिस, असां अकरम, पीउ जो नालो छा अथई? चई अनवर। हाणे बसि कार्ड ठही वियो, हले वञ तूं। हा ईअं थींदो? न तुंहिंजा कवाइफ वरितऊं, न तुंहिंजी जांच कयूं, न तुंहिंजा सर्टिफिकेट ॾिठऊं, न तुंहिंजे सर्टिफिकेट ते तस्सीह थी, न तोखां आंगूठा हयूं। यार तुंहिंजो कार्ड कीअं थींदो? न तुंहिंजी शिकिल ॾिठऊं त कहिड़ी शिकिल जो माण्हू आहे, तुंहिंजो कार्ड कीअं थींदो? ला इलाहा इल्लल्लाह त असां पढ़ूं था, पर रुगो नालो लिखायो अथसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन था फरमाइनि त तव्हां मां तेसी ताईं को बि मोमिन न थींदो जेसि ताईं मुहम्मद रसूलुल्लाह प्यारो हुजे। साईं अल्लाह जो रसूल प्यारो आहे, असांखे फरमाए न न न न ईअं प्यारो न अथव। हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वलदिही, पुट खां वधीक प्यारो, वालिदिही अबे खां वधीक प्यारो, वन्नास अजमईन सभिनी माण्हुनि खां वधीक प्यारो, पंहिंजी जान खां वधीक प्यारो मुहम्मद रसूलुल्लाह। त कलमे पढ़ंदड़ तूं मोमिन आहे, पर जे ॿिए खे वधीक प्यारो की त पोइ ईमान चट अथई। छा चवां, ॻाल्हियूं ॾाढियूं ॾुखियूं आहिनि, कयूं था त ॾुख बि थिए थो, तकलीफ़ बि थिए थी, पर जे न कयूं त मुस्लमान धोखे में आहियूं। सभु असां धोखे में था वञूं। समझूं था त मोमिन आहियूं, कलमो पढ़ियो अथसीं, बसि जहिड़ा तेड़ा आहियूं, अल्लाह पाण छॾाईंदो। हा छॾाईंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे ला इलाहा इल्लल्लाह जन्नत जे दर जी चाबी आहे। फरमाए जंहिं ला इलाहा इल्लल्लाह चयो त जन्नत जे दर जी चाबी मिली। पर अॻिते हदीस जे तफ़सील में सोना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था ॿुधाइनि? फरमाइनि था त जेका बि दुनिया में चाबी हूंदी आहे उनखे ॾंद हूंदा आहिनि। अब चाबीअ में ॾंदा हूंदा आहिनि न हूंदा आहिनि? फरमाए जेकॾहिं तुंहिंजे चाबीअ में ॾंदा हूंदा फतहत लक, इहा चाबी तुंहिंजे लाइ दर खोलींदी, पर जंहिं चाबीअ में ॾंद न हूंदई ताले में न पवंदी, विझंदे त दर न खोलींदी। त अल्लाह जे रसूल जी फर्माबरदारी, अल्लाह जी फर्माबरदारी इहा तुंहिंजे कलमे जे चाबीअ जा ॾंदा अथई। जेकॾहिं निमाज़ पढ़ंदे चाबीअ जे निमाज़ वारो ॾंदो ठही हुई, रोज़ा रखंदे उहो ॾंदो ठही वियो, सच ॻाल्हाईंदे उहो ॾंदो ठही वियो। वरी इन चाबीअ खे टेड़े सेड़े थियण खां बचाइण हूंदो आहे। कूड़ बि न ॻाल्हाए, हराम बि न खा, शराब नोशी बि न कर, बदकारी बि न कर, बदनज़री बि न कर, व्याज बि न खा, गंदगी बि न कर, गिला बि न कर, बेहयाई बुछड़ाई बि न कर। छो जो इहे इंसान जा हिक ॿिए जा हक़ अथई। इहे खाईंदे त ज़ालिम थींदे। अल्लाह तो फरमाए त मां क़ुरान इन कान ॾिनो तमाए त ज़ालिम न थी। तूं क़ुरान जो ताबेदार आहे त पोइ आदिल थी न। तुंहिंजो नबी सुहिणो जॾहिं आदिल आहे, अदालत वारो आहे, त पोइ तूं ज़ालिम कीअं थो थिए? तूं हिक ॿिए जी गिला कीअं थो करे? कंहिंखे गारियूं कीअं थो ॾे? कंहिंखे बेइज़त कीअं थो करे? कंहिंजी गिला कीअं थो करे? कंहिंजो माल कीअं थो खाए? कंहिंखे घटि छो थो चवे? छा में तोखां घटि आहे जो ॿिए जे मथां तूं बंदूक खयूं बीठो आहे? छा को तोखे घटि आहे जो उनजो माल चोराए थो खाए? छा को तोखे घटि आहे जो गले खां वठी विच बाज़ार में हुनखे बेइज़त थो करे? छो हुनखे ॿ अखियूं कोन्हनि, हिकिड़ी आहे, तोखे ॿ आहिनि, या हुनखे ॿ पेर कोन्हनि, पर जे ॿ पेर बि न हुजनि, ॿ अखियूं बि न हुजनि, छा हुनजो नालो इंसान कोन्हे? पर इंसान बि न हुजे, जेकॾहिं जानवर हुजे त तोखे जानवर खे बि बेइज़त करण जो हक़ कोन्हे।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो दफ़ो उठो आयो हो, डुबरडो हुजे, कमज़ोर हुजे, सफ़ा ईअं वीचारे जो पेट पुठीअ सां मिलियल हो। फरमायो त हे केरु आहे, हिन जानवर सां कंहिं ज़ुल्म कयो आहे, हिन खां कमु ॾाढो थो वठे, हिन खे खाधो नथो ॾे। फरमायो हे अल्लाह ताला जा जानवर आहिनि जेके ढोर, इहे अल्लाह ताला जी अमानत आहिनि तव्हांजे हथ में। जॾहिं हिननि ते चढ़ो त सुठी हालत में चढ़ो, जॾहिं छॾियोनि त सुठी हालत में छॾियोनि, खाराए पीआरे छॾींदो। पोइ फरमाइनि था त जेको बि साए जिगर वारी जेका बि शइ आहे, इन सभ खे खाराइण पीआरण में अजुर अथव। पोइ ॿुधाइनि था त हिकिड़ी औरत हुई अॻिन उमतुनि में, उन माईअ ॿिली धारी, ॿिलीअ खे रसड़ो डोरी ॿधी घर में ॿधी छॾियईं। ला हीअ अतअमतो, इन खे खाराई बि न, जो इहा ॿिली हिते जीए आहे, न त हिन ॿिलीअ खे पाणी खाधो खीर ॿियो जेको बि हुयुसि, जेको खाराइण जे लाइ अलाह ॾे सां हिन खे हिते खाराए, जेको ॿिली खाए आहे, या जे न त पोइ छोड़े सां त वञी पाण ख़शाशिल अर्ज़, को जीत, को जणो, को कूओ, को कुझु न कुझु खाई वञी पेट भरे अचे हा। फरमाई त न खाराईंसि न छॾींसि, जो त वञी कखुपन पाण चरी अचे ॿाहिरों मरी वई, इन ॿिलीअ जे करे अल्लाह ताला इन माईअ खे जहन्नम में विझी छॾियो। त मुंहिंजा अज़ीज़ छा थो सम्झे, तो असां हिक ॿिए खे इंसान खे ज़लील करण जी इजाज़त आहे, गिला करण जी इजाज़त आहे, कंहिं ते टोकू मज़ाकूं ठठोलुनि करण जी इजाज़त आहे, नालनि रखण लक़बनि रखण जी इजाज़त आहे, चेड़ुनि चथरुनि करण जी इजाज़त आहे, हिक ॿिए जे माल खाइण जी इजाज़त आहे, कंहिंजे नंगड़े निहारण जी इजाज़त आहे। जे इंसान आहियूं त ईअं आहियूं, इज़त पंहिंजी कंदे अल्लाह ताला तोखे इज़त जे लाइ ख़ल्क़ियो अथई। फिरौन इंसान जी इज़त न कई, मूसा अलैहिस्सलाम जी इज़त न कई, क़ौम जी इज़त न कई, उन जा पुट मारायईं, उन जे छोकिरनि खे पंहिंजो ग़ुलाम बणाए पंहिंजे घर जी नौकरी पियो वठे। अल्लाह तो फरमाए ख़तम करे ॿोड़ाए छॾियोसीं ग़रीब मूसा अलैहिस्सलाम ऐं उन जे ग़रीब क़ौम जे साम्हूं। अज़ीज़ो तोखे बि जेकॾहिं इज़त खपई त इंसान जी इज़त कर, इज़त खपई त अल्लाह ताला जो हे क़ुरान ते इज़त वारो, इन्नल इज़्ज़त लिल्लाहि व लिरसूलिहि व लिलमुमिनीन, इज़त अल्लाह वटा, इज़त रसूलुल्लाह वटा, इज़त मोमिननि खे आहे। मोमिन सचो तॾहिं आहे जॾहिं अल्लाह जे रसूल खे मञे, अल्लाह खे मञे थो, अल्लाह जे क़ुरान खे मञ, अल्लाह जे रसूल जे मथां ईमान अथई, नबी सोने जे दीन ऐं शरीयत सां तूं मोहबत रख, उन जी ताबेदारी कर, उन जे रस्ते ते हल। ॻाल्हियूं असांजी दावाऊं अलाए काथे, अमल असांजा अलाए काथे बीठा आहिनि। जे असांखे भेटाए ॾिसंदो त असां ते यहूदी ऐं नसारा चतरूं कनि था, खिलनि था त हे मुस्लमान आहिनि। काथे ॾिसंदो त माण्हू जे आॾो झुकियो पियो आहे, कंहिंखे ॾिसंदो त पेरनि ते मुंडी रखी सजदो कयूं वेठो अथसि, काथे ॾिसंदो त को कंहिंजी इज़त खे नीलाम कयूं वेठो आहे, हथनि सां इज़तूं रखियूं वेठो आहे, को ॾिसंदो त कंहिंखे फुरियूं उनजो माल खई थो वञे। अल्लाह तो फरमाए ख़बरदार हिक ॿिए सां ज़ुल्म बि न कयो, हिक ॿिए जो माल नाहक ऐं बातिल सां बि न खाओ, जो हाकिमनि ऐं अमीरनि वटि वञी फ़ैसिला खणी या धोखा ठगियूं करे माण्हुनि जा माल खाई वञो, पर इहो न कयो। इहो ईमान जो कमु न आहे। इज़त इहा अथई त तूं पंहिंजे कलमे पढ़ंदड़ भाउ खे बि एॾो इज़त वारो सम्झो जहिड़ी इज़त पंहिंजी अथई। जेको पंहिंजे लाइ पसंदि उहो हुनजे लाइ पसंदि, जेको पाण खे न वणे उहो हुनजे लाइ बि न वणे। असां वटि इहा जे कसी शइ पाण खे नथी वणे, मेंह खे बीमारी थी पई आहे, हाणे ॿाहिरि करे हुनखे मखाए चखाए धोई पोइ अछो उजरो करे वञी ॿिए भाउ खे ठोके हणी अचबी धोखे में, पोइ चए बसि 200 थिए को पोइ छुटो आहे, हाणे थुक चक त मोटाए ॾियां। अल्लाहु अकबर, हे इज़त आहे, इंसानियत आहे। तूं पाण चाहींदे त तोखे ईअं को धोखे में का शइ लॻी वञे? अज़ीज़ो, इन्हनि टके पैसे जे ॻाल्हियुनि ते असां पंहिंजी आख़िरत विञाए छॾींदा आहियूं। अल्लाह सुब्हानो ताला शाल असांखे पंहिंजी आख़िरत बणाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि था हिकिड़े दफ़े बाज़ार में लॻिया, मुआशरती अख़लाक ऐं इंसान जी इज़त आहे। इंसान जी इज़त एतिरी आहे जो उनखे ज़रो बि धोखो न ॾे, जो उनखे तकलीफ़ पहुचे थो जे ॿिए भाउ खे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया त हिकिड़ो अन्न जो ढेर पियो बाज़ार में, पाण करीमन उन में हथ विझी ॾिठो, हथ विझी ईअं ॿाहिरि जो कढियो त हथ खे थोरी आलाइण लॻी। फरमाइनि त मां हाज़ा या साहिब ताम, अन्न वारा हे छा आहे? चईं असाबत समा, हिनखे थोरो मींहुं लॻो आहे। फरमाइनि त हला जालतहु फौक, इहो पुसियल अन्न ॿाहिरि छो न करे रखी? पोइ फरमाइनि था त मन गशना फलैस मिन्ना, मुंहिंजी उम्मत में जेको मुंहिंजे उम्मत सां धोखो कंदो मुंहिंजे उम्मत मों न आहे, कढी छॾियोमांसि। असां वटनि में खोट कंदासीं, असां सौदनि में मिलावट कंदासीं, असां मिर्चनि में भूसा हणी माण्हुनि खे ॾींदासीं, ऐं तौर जेकर चवंदासीं बाबा हे लीटर अथई त उहो मुनो लीटर हूंदो, मण हूंदो त उनजे जाइ ते 39 किलो ॾींदासीं, जे तोरे वठंदासीं त 41 किलो वठंदासीं। अल्लाह तो फरमाए त वैलुल लिल मुतफ़िफ़ीन, तौर माप में खोट करण जे लाइ जहन्नम में वेल जी वादी बुक कराए छॾी आहे। الذين اذا اكتالوا على الناس يستوفون, माण्हुनि को वठंदा त छिके वठंदा, वइज़ा कालूहुम वज़नहुम युख़्सिरून, तोरे या मापे ॾींदा त खोटी करे ॾींदा। अज़ीज़ो, क़ुरान त सॼी इज़त ॿुधाई आहे। हाणे हिकिड़ो माण्हू तव्हांजे शहर हिन शहर में हिकिड़ो दुकानदार आहे, तव्हांखे ख़बर आहे त सुवाल ई न आहे जो हे माण्हू तौर माप में खोट करे, सुवाल ई न आहे जो हे का मिलावट करे, सुवाल ई न आहे जो हे माण्हू कॾहिं कंहिंखो का कूड़ ॻाल्हाए, सुवाल ई न आहे जो हे वाइदे ख़िलाफ़ी करे। पोइ इन दुकानदार जी तव्हां वटि इज़त हूंदी आहे न हूंदी आहे? हर को चवंदो आहे त सुधो वाहिद कलाम अथई, न फुरींदुई, न धोखो ॾींदुई, न ठगी कंदुई, न मिलावट कंदुई, न खोट ॾींदुई। इन माण्हू जी दुनिया में ई इज़त आहे, पोइ जेको ख़ल्क़े ख़ुदा सां सिधो हले उनजी अलाह वटि इज़त कान हूंदी।
अल्लाह सुभानो तआला शाला असांखे इज़त वारो इंसान बणाए। अज़ीज़ो इज़त खपई। हे जेके मां तव्हांखे सभु ॻाल्हियूं ॿुधियूं, के क़ुरान जूं बराह रास्त ॻाल्हियूं ॿुधायूंमाव, के मुहम्मद रसूलुल्लाह जा फरमान ॿुधायामाव, के क़ुरान ऐं सुन्नत जे रोशनी में ॻाल्हियूं ॿुधायूं थमाव। ॿियो मां वटि कोई इल्मु कोन्हे जो मां उहे ॻाल्हियूं ॿुधायां। सॼो इज़त जा नुस्ख़ा हिन क़ुरान में रखियल अथव। अज़ीज़ो पर असां मुस्लमाननि जी ज़िंदगीअ ते अफ़सोस आहे जो असां इज़त छॾे विया आहियूं, क़ुरान छॾे विया आहियूं, नबी सोने जो फरमान छॾे विया आहियूं। न असां में सुन्नत आहे, न असां में सीरत आहे, न असां में शरीयत आहे। असांजूं शकिलियूं बिगड़ी वियूं, असांजूं शादियूं बिगड़ी वियूं, असांजूं तिजारतूं बिगड़ी वियूं, असांजा वापार बिगड़ी विया, असांजूं मिटियूं माइटियूं बिगड़ी वियूं, असांजा सॼा अफ़ाल बिगड़ी विया आहिनि। अहवाल ऐं अफ़ाल असांजा अहिड़ा थिया आहिनि जो असां ते काफ़र बि अॼु खिलूं था कनि। मां अर्ज़ु कयां त हाणे पोयनि ॾींहंनि में हिकिड़ो दोस्त पियो ॿुधाए ते फोननि जेको माण्हुनि खे ख्वार कयो आहे त वरी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿिया आहिनि जेके माण्हुनि खे आईना ॾेखारियूं थियूं। हिंदुस्तान जे कंहिं माण्हूअ इन्हनि फोननि में हिकिड़ो फोटू कढी मोकिलियो आहे। हिकिड़ो मुस्लमान आहे, हिकिड़ो ईअं को पटका चुड़ाड़ियूं सभु कुझु अथव। अल्लाह ताला धोखे खां बचाए। शिकिलियूं ॾिसी धोखे में न वञिजो, कॾहिं कॾहिं इब्लीस बि बुज़ुर्गनि जी शिकिल वठी ईंदो अथव। त हिकिड़ो माण्हू आहे, उहो बीठो आहे, ॿियो माण्हू हुनखे सजदो थो करे। अबा जीअं निमाज़ में असां सजदो कंदा आहियूं, मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां बि अहिड़ियूं तस्वीरूं छोकिरनि दोस्तनि ॾेखारियूं ऐं मां ॾिठियूं त माण्हू हीअं बीठो आहे, ॿियो फुल जीअं निमाज़ जे लाइ सजदो कंदा आहियूं ईअं बा पेरनि में सजदो पियो। हाणे हिकिड़ो इहो आहे हिंदुस्तान में, ॿियो वरी गऊं जे आॾो सजदो थो करे। पोइ हे ॿई फोटू हीअं गॾु रखी हिंदू थो चवे त बा मुस्लमान तूं मां छा में मोतबर आहे। ढगी ज़ालिम त न आहे जहिड़ो माण्हू ज़ालिम आहे। तूं ज़ालिम खे सजदो करे, असां ढगीअ बेगुनाह खे सजदो कयो त ॾोह कयोसीं। अज़ीज़ो खिलण जहिड़ी ॻाल्हि आहे की न काफ़रनि जी। काफ़र खिलनि था असांजे मथां हिन जे करे जो असां मुस्लमान क़ुरान खे छॾे विया आहियूं। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो तव्हांखे इहो पैगाम आहे मुंहिंजो त ख़ुदा जे वास्ते हिन क़ुरान खे पकड़ियो, क़ुरान पढ़ो, बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, क़ुरान जी तालीम आम कयो। जेकॾहिं हे क़ुरान जी तालीम आहे तॾहिं असां हे क़ुरान जो वाइज़ ॿुधायूं था। जे क़ुरान जी तालीम न हुजे त न हूंदो। पर जीअं असां हाल कयो आहे पंहिंजे बच्चनि खे क़ुरान खां परे कंदा था वञूं न, ईअं कंदा रहियासीं त सुभाणे न क़ुरान पढ़ण वारो हूंदो न ॿुधण वारो। इहा जेका कलमे पढ़ंदड़ क़ौम आहे न, सॼी तव्हांखे मंदरनि में मिलंदी। दुआ है त अल्लाह सुभानो तआला शाला असांखे सचे क़ुरान मजीद सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांखे पंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी नसीब फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह जे रसूल जे ताबेदारी को सवा बाक़ी दुनिया सॼी तबाही ऐं बर्बादी अथव। मां कुझु आयतूं पढ़ियूं सूरत फातिर जूं तव्हांजे आॾो। अल्लाह ताला उन्हनि जे तर्जुमे ऐं माना मतिलब सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो या अय्युहन नास, ए इंसानो उज़कुरु नेमत अल्लाह अलैकुम। इन काफ़र मुस्लमान सभ खे दावत आहे। मां तॾहिं अर्ज़ु कंदो आहियां दोस्तनि खे त हिन क़ुरान जे जलसे में हिंदू अचनि, असांजे मुल्क जा बागड़ी अचनि, भील अचनि, गैर मुस्लिम जेके आहिनि, उन्हनि सभिनी खे दावत आहे त क़ुरान जे जलसे में अचो। असां तव्हांजे ॿाह खां कोन झलींदासीं। तव्हांखे चवंदासीं ॿुधो वेही प्रोग्राम खे ॿुधो। असां तव्हांखे चऊं था इंसान आहियो न, इहो त मञो था न त अल्लाह सभिनी जो अल्लाह आहे। हिंदू सभु अल्लाह खे मञीदा आहिनि त अल्लाह आहे। जॾहिं उहो अल्लाह आहे त उहो त चवे त या अय्युहन नास, ए इंसानो उज़कुरु नेमत अल्लाह अलैकुम। हे जेको तव्हांजो वजूद आहे, भला तव्हांखे इहो तव्हांजे बुतनि ठाहे ॾिनो आहे? चवंदा न चयो त पोइ अल्लाह ठाहियो अथव न। जॾहिं अल्लाह पैदा कयो त अल्लाह जे दावत ते अचो न। तंहिंजे करे हिंदुनि खे असांजे क़ुरान जे सॾ में दावत आहे, अचे हे प्रोग्राम ॿुधी वञनि। जे वणेनि त वठनि, जे न वणे त पंहिंजी मर्ज़ी अथनि। बाक़ी असां ज़ोर न कंदासीं, तव्हांजे ॿाह कोन वठंदासीं। पर एतिरी तव्हांखे दावत अथव अन तक़ूलू यौमल क़ियामत मा जाअना मिन नज़ीर। मतां अल्लाह वटि क़यामत जे ॾींहुं चओ त असांखे कंहिं दावत कोन ॾिनी आहे। असां तव्हांखे ए हिंदुओ इस्लाम जी दावत था ॾियूं, क़ुरान जे हिन जलसे ते सॾियूं था त अचे क़ुरान ॿुधी वञो। पोइ वणेव त वठिजो, न वणे त तव्हांजी मर्ज़ी। अल्लाह तो या अय्युहन नास उज़कुरु नेमत अल्लाह अलैकुम। अल्लाह जी नेमत यादि कयो त हल मिन ख़ालिकिन गैरुल्लाह। अल्लाह खां सवा ॿियो को पैदा कंदड़ आहे? दुनिया सॼी खां जवाब था वठूं त अल्लाह खां सवा ॿियो को पैदा कंदो आहे? जवाब त कोन। मुस्लमान त न ॾींदो, पर को बि गैर मुस्लिम इहो जवाब न ॾींदो त हा अल्लाह खां सवा ॿियो तो को पैदा करे। यर्ज़ुकुकुम मिन समाइ वल अर्ज़। ज़मीन आसमान में अल्लाह खां सवा ॿियो को रिज़्क़ ॾींदो अथव? सभिनी जो जवाब आहे त न। ला इलाहा इल्ला हू। पोइ इबादत जे लाइ बि अल्लाह खां सवा ॿियो कोई कोन्हे। फअन्ना तुफ़कून। काॾे था फिरी वञो? न फिरो, असां सां गॾु बीहो। असां तव्हां खां कुझु कोन था घुरूं। असां तव्हांखे हिन सम्झाणीअ, हिन हिदायत, हिन क़ुरान जे वाइज़ जी का मज़दूरी कोन्हे। इन अजरिया इल्ला अल्लाह। अल्लाह पंहिंजे नबी सोने खे चयो त नबी सोना ॿुधाइनि मतां इहे ड्रिजनि त असां हिन वाइज़ में वेहंदासीं। पोइ सुभाणे असांखे कुझु जमा कराइणो पवंदो। न कुझु जमा न कराइणो पवंदो। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे वाइज़ करण वारे जी मज़दूरी मां ते आहे। अल्लाह ताला खां सवा ॿियो कोई कोन्हे। उहो हिकिड़ो इबादत जे लाइक़ु आहे। तंहिंजे करे तव्हां फिरी न वञो। जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि न मञनि, तोखे ठुकराइनि, कूड़ो कनि, त तोखां अॻ में बि पैगंबरनि खे ईअं माण्हुनि कूड़ो कयो हुयो।
व इलल्लाहि तुरजउल उमूर, ये समूरा फैसला अल्लाह वटि थींदा। या अय्युहन नास, ए इंसानो, इन वअदल्लाहि हक़, अल्लाह ताला जो वाइदो सचो आहे। फला तगुरन्नकुमुल हयातुद दुनिया, हिन जे दुनिया जे हयाती में हिन खाधे ऐं पीते ते धोखो न खाओ। अज़ीज़ो, दुनिया जी जहान, दुनिया जी जिंदगी हिकड़े ॾींहुं छॾणी आहे। वला यगुरन्नकुम बिल्लाहिल गरूर, अल्लाह जे बारे में तव्हांखे को धोखो न ॾियारे। इन शैतान लकुम अदुवन फतखिज़ूहु अदुवा, शैतान तव्हांजो दुश्मन अथव, इनखे दुश्मन करे वठिजो। इन्नमा यदउ हिज़्बहु लियकूनु मिन असहाबिस सईर, शैतान हिन जे लाइ दावत थो ॾे त सभिनी खे गॾे वञी जहन्नम में उछले। हीअ क़ुरान ऐं जलसे जी दावत हिन जे लाइ आहे त तव्हां असां सभु गॾिजी अल्लाह जे रज़ा ऐं जन्नत में हलूं। अज़ीज़ो, पैसा बि कोन था घुर्जनि, गुनाहनि में पैसा भरबा आहिनि, शराब नोशी में पैसा आहिनि, बदकारी में पैसा आहिनि, बुछड़ाई में पैसा आहिनि, फिल्मनि ॾिसण में पैसा आहिनि, बेहयाई जो जेको बि कमु वठंदो हुन में पैसा आहिनि, पर हे हिकिड़ो दॻो अथव कामयाबीअ जो, अल्लाह मुफ़्त करे छॾियो आहे, छो त हे अल्लाह जो प्रोग्राम आहे। इन शैतान लकुम अदुवन, शैतान तव्हांजो दुश्मन आहे, इनखे दुश्मन करे वठो। इहो पंहिंजे सॼे टोले खे सॾे थो त इहे सभु जहन्नमी थी वञनि। अल्लज़ीन कफ़रू लहुम अज़ाबुन शदीद, जेके कुफ्र कंदा अल्लाह खे न मञीदा उन्हनि जी सज़ा ॾाढी सख़्त आहे। वल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात, जेके ईमान आणींदा अमल सालिह कंदा, लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर, अल्लाह तो फरमाए त मां उन्हनि खे बख़्शे छॾींदुमि, थोरियूं घणियूं कसायूं उन्हनि जूं बख़्शिजी वेंदियूं ऐं अल्लाह जे तरफ़ां तमामु वॾी मज़दूरी मिलंदी। दुआ आहे त अल्लाह सुब्हानो तआला असांखे कुरान शरीफ जे पासे ॾे तवजो करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, ॿ ॻाल्हियूं अथव, यादि कजो। हिकिड़ो त निमाज़ जी पाबंदी, ॿियो हिन क़ुरान जी तालीम आम कयो। बच्चनि खे क़ुरान पढ़ायो, पाण क़ुरान पढ़ो, क़ुरान जा वाइज़ ऐं जलसा ॿुधो ऐं हितां जेको ॿुधो पिरायो उन ते पाण बि अमल कयो, पंहिंजे बच्चनि खे बि अमल करायो। इंशाअल्लाह कामयाबी जी ज़मानत अथव। जेको चयो आहे सो अल्लाह ताला क़बूल फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति